बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साइम सदाई करीम थे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करीम। अस्सलामु अलैकुम व्यूअर्स, आऊं आहियां अव्हां जी मेज़बान ताहिरा जो प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो सुबह मेहरान आऊं साण खणी मौजूद आहियां। नेक दुआऊं, नेक ख़्वाहिशूं, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ हमेशह हूंदियूं आहिनि। त अव्हां शाल जग में सरा हुजो, जिथे बि हुजो अव्हां ख़ुशि हुजो, आबाद हुजो, महकंदा बहकंदा रहो। पंहिंजनि प्यारनि सां हमेशह प्यार ऐं मुहबत वारी अव्हां ज़िंदगी गुज़ारियो, ख़ुशि इख़लाक़ी वारी ज़िंदगी गुज़ारियो। अव्हां जिथे बि हुजो पंहिंजे कम सां ऐं पंहिंजे किरदार सां हमेशह सभिनी जे दिलनि में ख़ासि घर ऐं गहरा मक़ाम जोड़ियो। व्यूअर्स, मॉर्निंग टाइम आहे ऐं जेकॾहिं ऐं मौसम खे ॾिसां थी त इलाही सफोकेटेड मौसम आहे ऐं असां वटि जॾहिं माना मींहं वसणु शुरू थींदा आहिनि किथे बि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पहिरीं सफोकेशन थींदी आहे। इहो हिकिड़ो नेचुरल प्रोसेस आहे ऐं उनखां पोइ वरी मींहनि जा जेको आहे सिलसिला शुरू थींदा आहिनि ऐं असांखे बि ॿुधायो वञे पियो मौसमियात खाते तरफ़ां त मींहं वसंदा ऐं अलाह तबारक ताला खां दुआ आहे त मींहं खेर जा वसनि। असां वटि रहमत जेको आहे सो अव्हांखे ख़बर आहे त ज़हमत में तब्दील थी वेंदी आहे। ड्रेनिंग सिस्टम असां वटि एॾो सुठो न आहे त पोइ प्रॉब्लम्स असां वटि ख़ैर घणा सारा थी वेंदा आहिनि। पर सुबुह जो वक़्तु आहे, सुबुह जो वक़्तु आउं सम्झंदी आहियां त उन वक़्त खे ॾाढो फ्रेश तरीक़े सां असांखे जेको आहे स्टार्ट करणु खपे, छो त हिकिड़ो नेचुरल जेको प्रोसेस आहे उनखे बि त ॾिसो न। राति जो असां सुम्हूं था, थकिजी सुम्हूं था ऐं वरी पोइ जॾहिं सुबुह जो उथंदा आहियूं त हिकिड़ी नवाण हूंदी आहे, हिकिड़ी ताज़गी हूंदी आहे ऐं जेका उहा नवाण हूंदी आहे, उहा ताज़गी हूंदी आहे, इंसान खे उहा जेको आहे सो हिकिड़ो हौसलो बि ॾिए थी ऐं उन ताज़गी में, उन नवाण में असांखे बि घुरिजे त असां पंहिंजे ॾींहं जी सुठी शुरूआति कयूं। ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम आउं सम्झां थी तव्हांजी स्क्रीन्स ते अपडेट थी चुको हूंदो ऐं प्रोग्राम जी सुठी ॻाल्हि व्यूअर्स तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सुठा महिमान बि असां इनवाइट कंदा आहियूं ऐं उनखां अलावा प्रोग्राम हिन महिल त लाइव हलंदो आहे ऑन द स्क्रीन। प्रोग्राम लाइव हले थो, तव्हां प्रोग्राम फेसबुक ते बि ॾिसी सघो था, फेसबुक ते बि प्रोग्राम हली रहियो हूंदो आहे। उनखां अलावा जेकॾहिं आउं यूट्यूब चैनल जी ॻाल्हि करियां त यूट्यूब चैनल बि आहे मेहरान टीवी ऑफिशियल जे नाले सां। इन द रिपीटेशन तव्हां प्रोग्राम्स हुते वञी करे ॾिसी सघो था। प्रोग्राम जी हिकिड़ी ॿी सुठी ॻाल्हि हूंदी आहे, तव्हांखे ख़बर आहे त प्रोग्राम में तव्हां बि शामिलु थी सघो था। सो स्क्रीन ते नंबर हली रहियो हूंदो, तव्हां उहो डायल करे सघो था, प्रोग्राम में शामिलु थी सघो था। ऐं इंट्रोडक्शन जी तरफ़ वधां थी, असां वटि मैडम हुमेरा नूर साहिबा प्रोग्राम में मौजूदु आहिनि। पाण सोशल वर्कर आहिनि, राइटर आहिनि ऐं अव्हांखे मैडम भलीकार चवां थी सुबुह मेहरान जे अंगण ते। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, आउं बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं मूंखे अव्हां पहिरीं ॿुधाइजो त सुबुह जो समाओ तव्हांखे कीअं लॻे थो? सुबुह तव्हांजे लाइ कीअं हूंदी आहे? सुबुह त उअं ई सुबुह सुठी लॻंदी आहे सभिनी खे, सही। पर जेको वर्किंग वूमेन आहिनि उन्हनि जे लाइ थोरो तकड़ हूंदी आहे हर ॻाल्हि में न, त हीअ बि करिणो आहे, उहो बि करिणो आहे, सभु कमु करिणा आहिनि, ऑफिस बि पहुचणो आहे। त उन हिसाब सां असांजी जेका सुबुह खे जेको इंजॉय करण वारो हूंदो आहे न मरहलो, उहो असांजो न हूंदो आहे। असांजो सिर्फ़ु हूंदो आहे त कमु करिणो आहे, पहुचणो आहे ऐं वरी शाम जो अची बक़ाया कमु करणा आहिनि। त सॼो ॾींहुं इहो कम वारी ॻाल्हि हूंदी आहे त हितां कमु ख़तमु करे वरी ऑफिस जा करणा आहिनि या फील्ड जा करणा आहिनि, फील्ड खां ख़तमु करे वरी घर अची कमु करणा आहिनि। त इन करे उहो जेको शाम वारी इंजॉयमेंट या सुबुह वारी जेका हूंदी आहे न, उहा असांजी वर्किंग डेज़ में न हूंदी आहे, न हुजण जे बराबरि हूंदी आहे। बाक़ी इहो आहे त सैटरडे संडे असांजो आहे। सैटरडे संडे असांजो आहे, मोकलुनि जा ॾींहं माना प्योरली असांजा आहिनि, उन्हनि खे असां इंजॉय करियूं। बिल्कुलु। तव्हां कंदा आहियो इंजॉय? हा, इहो आहे पंहिंजी मर्ज़ी हिकिड़े सर्किल मां मतिलबु थोरो जेको आहे साइड ते मर्ज़ी आहे। तव्हां ठीकु आहे ॿाहिरि वञी सघो था पिया, घुमी फिरी सघो था, कंहिं दावत में तव्हां कंहिं घर घुराए सघो था पिया, को कमकार आहिनि, डॉक्टर ॾे वञिणो आहे, मेडिसिन वठणी आहे, ख़रीदारी करणी आहे, दर्जी ॾे वञिणो आहे, कुझु बि करणु, माना तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां सभु कुझु करे सघो था। रिमेनिंग वरी जेके माण्हू चवां जे कम पियल हूंदा आहिनि वरी उन्हनि खे जेको पेंडिंग वारा सभु कम करणा पवंदा आहिनि, छंछरु आचे ते करणा पवंदा आहिनि। त पोइ उहो असांजे लाइ उहे ॿ ॾींहं हूंदा आहिनि, पोइ ॿ ॾींहं उहे एॾा हूंदा आहिनि जो थकिजी पवंदो आहे माण्हू उनमें बि थकिजी पवंदो आहे। अच्छा, हिकिड़ो सर्किल त आहे, हिकिड़ो दाइरो आहे, उनजे हिसाब सां असां जेको आहे सो हलूं था, हलणो बि आहे। उनखां अलावा अव्हां जेको आहे सो फील्ड जी ॻाल्हि कई त हिकिड़ो ऑफिस में कमु डिफरेंट थिए थो, फील्ड वर्क डिफरेंट थिए थो, उनखे कीअं डिस्क्राइब कंदव तव्हां? ऑफिस में त घणो करे पेपर वर्क थिए थो। सही। पेपर वर्क आहे या कंप्यूटर ते तव्हांजो कमु आहे, ठीकु आहे। जेका तव्हां प्लानिंग कयो था उहा ऑफिस में थींदी आहे ऐं उन प्लानिंग खे इम्प्लीमेंट करण लाइ असांखे फील्ड वञिणो पवंदो आहे, ठीकु आहे। हाणे उनमें मीटिंग जी प्लानिंग बि थींदी आहे, ट्रेनिंग जी प्लानिंग बि थींदी आहे, रिपोर्ट ठाहिणी हूंदी आहे, मिनट्स ठाहिणा हूंदा आहिनि, या को विज़िट रखिणो आहे त उनजी प्लानिंग करणी हूंदी आहे। त मुख़्तलिफ़ जेके कम आहिनि उहे ऑफिस वर्क में अचनि था पिया। हाणे जेका असां प्लानिंग कयूं था उन प्लानिंग जा वरी हिसा आहिनि, त इन्हनि मां कहिड़ा कम जेके असांखे फील्ड में करणा आहिनि। त मॉनिटरिंग विज़िट बि हूंदो आहे फील्ड में, एविलेशन बि हूंदी आहे ऐं ट्रेनिंग कंडक्ट कराइणी हूंदी आहे, या का ट्रेनिंग आहे त उनजी ॻोठ में प्लानिंग करणी आहे, या को विज़िटर अचे थो पियो उनखे प्रिपेयर कराइणो हूंदो आहे।
त विज़िटर अचनि था पिया त उहे छा था ॾिसणु चाहिनि पिया, कहिड़ी फील्ड एरिया सां ॾिसणु चाहिनि था पिया, त पोइ फील्ड लाइ वञिणो पवंदो आहे। हा, उहो डिपेंड करे थो त फील्ड कहिड़ी आहे, कमु कहिड़ो आहे। जेकॾहिं मूंखे ट्रेनिंग अगरि कंडक्ट करणी आहे त ज़ाहिर आहे पोइ मां उते उन ग्रुप में ई वेंदसि जंहिंजी असांखे ट्रेनिंग करणी आहे। पोइ उहो उते उहो ई ग्रुप हूंदो, पोइ भले 20 मायूं हुजनि, 25 मायूं, जेको बि ग्रुप ठहियलु हूंदो आहे उहो हर शइ प्री प्लान हूंदी आहे। त उन मूजिबि पोइ फील्ड में असां कमु कंदा आहियूं। पोइ ट्रेनिंग बि मुख़्तलिफ़ आहिनि। ट्रेनिंग हिकिड़ी उहे ट्रेनिंग आहिनि जेके वोकेशनल ट्रेनिंग आहिनि। वोकेशनल ट्रेनिंग इहो आहे त उनमें असां पाण न कंदा आहियूं, असांजो वेंडर हूंदो आहे उहो कराईंदो आहे। सही, ठीकु आहे। ऐं बाक़ी जेके ॿियूं ट्रेनिंग आहिनि, जीअं ऑफिस बैरियर जी ट्रेनिंग आहिनि, तंज़ीम कीअं हलाइजे, तंज़ीम जा क़ाइदा कहिड़ा आहिनि, असूल कहिड़ा आहिनि, उनजो रोल छा आहे, उनजे अंदरि जेको प्रेसिडेंट आहे, सेक्रेटरी आहे, ख़ज़ानची आहे, उनजो रोल छा आहे, वरी बैंक अकाउंट्स आहिनि। त इन इहे सभु शयूं आहिनि, हर शइ जी हिकिड़ी मुख़्तलिफ़ ट्रेनिंग आहे। त उहो मुख़्तलिफ़ ट्रेनिंग हलंदियूं आहिनि। उहो डायरेक्ट मां बि कंदी आहियां, मुंहिंजी टीम बि कंदी आहे। या पोइ हुन में इहो हूंदो आहे या त पोइ उते मुंहिंजो रोल हूंदो आहे मॉनिटरिंग जो, त मां मॉनिटरिंग करणु वेंदी आहियां, या मुंहिंजो सेशन हूंदो आहे त मां सेशन वठणु वेंदी आहियां, या ख़ाली विज़िट करिणो आहे त ख़ाली विज़िट करे ईंदी आहियां। वोकेशनल ट्रेनिंग में इहो हूंदो आहे त जिते जिते वोकेशनल ट्रेनिंग हलनि थियूं पयूं उहो ॾिसणी आहिनि त उहा आया जंहिं मक़सद ते करायूं पिया उहे हलनि पियूं या न पियूं हलनि। उनमें उहो रोल ॾिसणो आहे त उहे माण्हू सिखनि पिया न पिया सिखनि, या प्रॉपर उहे माण्हू अचनि पिया या न पिया अचनि, ऐं जेकॾहिं हुननि सिखियो आहे त केतिरो सिखियो आहे। उन जेको ज़ाहिर आहे हिकिड़ी अगरि छोकिरी भर्त सिखे थी पई त ज़ाहिर आहे शुरू वारे हथ में शुरू वारो हथु ज़ाहिर आहे उहो रफ़ हूंदो, उनखां पोइ उनमें केतिरी बहितरी आई आहे, उनखां पोइ केतिरी बहितरी आई आहे। जेकॾहिं कंहिं सुठो कमु कयो आहे त उनखे एप्रिशिएट करिणो हूंदो आहे, जेकॾहिं ख़राबु कयो आहे त पोइ टीचर खे चवणो हूंदो आहे त हीअ सही न करे सघी आहे, त हिनखे तव्हां वधीक टाइम ॾियो, वधीक ध्यानु ॾियो। मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि, पोइ उन्हनि जी मॉनिटरिंग, उन्हनि जो रिव्यू वग़ैरह सभु मुख़्तलिफ़ हूंदो आहे। रेस्पॉन्सिबिलिटीज़ ओतिरियूं ई आहिनि। सही था चओ, बिल्कुलु। अच्छा, सोशल सेक्टर जी जेकॾहिं पाण ॻाल्हि करियूं त छा था सम्झो त नियाणियुनि जो तइदादु केतिरो आहे सोशल सेक्टर में, ऐं कहिड़े तरीक़े सां माना कमु थिए थो, कीअं डिस्क्राइब कंदव तव्हां सोशल सेक्टर खे? सोशल सेक्टर में छोकिरियूं इलाही आहिनि। जेकॾहिं अगरि हाणे मां रिसेंटली जेकॾहिं दादू वारे प्रोजेक्ट जी ॻाल्हि कयां थी पई जी, त उन में जेकॾहिं 96 माण्हू हुआ, 96 फ़र्द हुआ, उन 96 फ़र्दनि में 60 त औरतूं हूंदियूं। सही, ठीकु, माना अध खां मथे औरतूं। इहो बि डिपेंड करे थो पियो त प्रोजेक्ट आहे कंहिंजे लाइ, गॾियल प्रोजेक्ट आहे या औरतुनि जे लाइ प्रोजेक्ट आहे। जेकॾहिं औरतुनि लाइ प्रोजेक्ट आहे त पोइ यकीनन उन में औरतूं ई वधीक जेके कमु करण वारियूं हूंदियूं उहे बि औरतूं हूंदियूं। ऐं जेकॾहिं असां जिन सां कमु कयूं था कम्यूनिटी में, त उहा कम्यूनिटी में बि औरत हूंदी। त हीउ जेको प्रोजेक्ट सक्सेस वारो हुयो, इन में मेजॉरिटी जेका ही औरतुनि जे लाइ, असां तक़रीबन 2.5 लख फैमिलीज़ सां कमु पिया कयूं दादू में। त 2.5 लख फैमिलीज़ माना 2.5 लख औरतूं। सही, उन्हनि जो जेके अॻुवाण हुयूं, उन्हनि जे पोयां उन्हनि जी फैमिली, त उन्हनि खे वरी हलाइण जे लाइ सभु औरतूं हुयूं। ठीकु आहे। ऐं बाक़ी किथे किथे जीअं हाणे मिसाल तौरु ट्रेनिंग आहे, मर्दनि सां ॻाल्हाइणो आहे, कुझु एक्टिविटीज़ अहिड़ियूं आहिनि जेके मर्दनि सां बि करणी पई पवनि असांखे, या वरी इहा त फीमेल अगरि कहिड़ी लॉन्ग ड्राइव ते वञे थी पई त उन सां गॾु को मेल गॾु हुजे, छो जो हालतूं किथे ख़राबु थी सघनि थियूं, गाॾी ख़राबु थी सघे थी, टायर पंचर थी सघे थो पियो, कुझु बि को एक्सीडेंट थी सघे थो, त घटि में घटि अगरि 2 फीमेल वञनि थियूं त उन सां गॾु हिकिड़ो मेल वञे, या उन मेल जो पंहिंजो जेको रोल आहे, अगरि उहो इंजीनियर आहे त ज़ाहिर पंहिंजी इंजीनियरिंग साइड ॾिसंदो, जेकॾहिं उहो सोशल जो आहे त सोशल साइड ॾिसंदो। त मेजॉरिटी हिन वक़्तु जेका वञे पई सोशल सेक्टर में उहा औरतुनि जी खणी आहे। ऐं कमु बि हिन वक़्तु औरतुनि जे लाइ थिए पियो, या जेके डोनर आहिनि उहे बि जेका फंडिंग थिए पई घणी, उहा बि औरतुनि जे लाइ थिए पई। त इन करे औरतुनि जो तइदादु कम जे हवाले सां बि ऐं कमु करण जे हवाले सां बि, कमु कराइण जे हवाले सां बि औरतूं खणियूं आहिनि। सही सही, माना ॾाढो हिकिड़ो पॉज़िटिव वे में तव्हां जेको आहे सोशल सेक्टर खे डिस्क्राइब कयो। उन सॼे प्रोसेस में तव्हां एजुकेशन जो रोल केतिरो पिया ॾिसो? हा, इहो सुठो सुवालु आहे ऐं ॾाढो ॾुखाईंदड़ बि सुवालु आहे। एजुकेशन, हाणे जेके छोकिरियूं कमु कनि थियूं पयूं उन्हनि जी त एजुकेशन आहे। ज़ाहिर आहे जेकॾहिं असां हिकिड़े ज़िले मां 60 छोकिरियूं कमु थी कनि त हाणे इहो रेशो को पॉज़िटिव रेशो न आहे ॾिठो वञे, त ज़ाहिर आहे लखनि में छोकिरियूं आहिनि, लखनि मां सिर्फ़ु 60 छोकिरियूं जॉब थी कनि, त इहो पॉज़िटिव न आहे। पर इन में इहो थिए थो त 60 छोकिरियुनि खे ॾिसण सां गॾु उनखां पोइ ॿियूं छोकिरियूं अॻियां अचनि थियूं पयूं, उहे वरी तालीम पढ़ाइनि थी पयूं। ॻोठनि जी सूरत हाल बि इहा आहे त मैट्रिक ताईं तालीम आहे। हिकु अधु छोकिरी आहे जेका तव्हांखे इंटर जी मिलंदी या BA जी मिलंदी, सही था चओ, बाक़ी 8 दर्जा मैट्रिक 5 दर्जा। त हुननि जे लाइ जेकॾहिं का छोकिरी मैट्रिक पास बि आहे न त उहा हुनजे लाइ वॾी ॻाल्हि आहे। त हुनखे इहा हूंदी आहे त मुंहिंजी धीअ 10 दर्जा पढ़ी आहे, 10 साल पढ़ी आहे, हाणे हिनखे नौकिरी नथी मिले, मां ॿी खे छो पढ़ायां।
त असां वटि जेका मोटिवेशन आहे उहो असां अवेयरनेस चइजे, मोटिवेशन चइजे, काउंसलिंग चइजे, उहा तमामु घटि आहे। त हुननि खे इहो सम्झाइण, हुननि जे लाइ त मैट्रिक वॾी आहे, ॻोठ जे हिसाब सां, जेका हिकिड़ी परे ॻोठ आहे सफ़ा जबलनि में, उन छोकिरी लाइ त मैट्रिक वॾी ॻाल्हि आहे। त हुन 10 साल पढ़िया, त हाणे हुनजी माउ बि चए थी मुंहिंजी धीअ खे नौकिरी मिले, इन खे न मिली त मां ॿिनि खे न पढ़ाईंदसि। त इहो हिकिड़ो जेको रुझान आहे न, इहो तालीम खे इलाही पोइते पियो करे। त ऐं ॿियो छोकिरनि खे बि नौकिरी कोन थी मिले, बेरोज़गारी तमामु घणी वधी आहे। त हाणे मां ई चवंदी असांजे पुटनि खे नौकिरी कोन्हे, असांजी धीउ पढ़ी वेठी, उनखे नौकिरी कान्हे का, असां ॿियनि खे न पढ़ाईंदासीं। ऐं इन करे, इन रुझान जे करे, ऐं ॿियो महांगाई जे करे, महांगाई तमामु घणी वधी वई आहे। ऐं ॿियो त जेका उजरत हुननि खे मिले पई ज़मीनदार वटां या जितां बि, उहो तमामु घटि आहे। उजरत घटि जे करे त हू चवनि था त माई बि कमु करे, पीउ बि कमु थो करे पियो, ॿई ज़ाल मुड़ुस कनि था, त हुनजे जेके 3-4 ॿार आहिनि उहे बि कमु था कनि, तॾहिं वञी करे हुननि जो जेको घर जो डेली वेजिस ऐं तमामु घटि, तमामु थोरी मिक़दार मिलंदी। अगरि नंढो ॿारु आहे न त उनखे माना कमु त ॿार खनि ठीकु आहे 10 साल जो आहे, कमु त मर्द जेतिरो थो करे पियो। मर्द खे जेकॾहिं 600 रुपया मिले थी पई एवरेज, त हुनखे 300 रुपया, माई खे 400 रुपया, कमु त बराबरि आहे न, पर एज ऐं जेंडर खे बराबरि नथा कनि पिया। कमु टिनी खां तव्हां हिकु जेतिरो वठो था त उजरो बि हिकु जेतिरो ॾियो। इहो मसइलो इलाही आहे ॻोठनि में। माना भाई 800 थो कमाए अचे त माई 400 थी कमाए अचे, कमु सॼो ॾींहुं बि करे आई, ऐं जेकॾहिं ॿार आहे त उहो 300 थो कमाए अचे पियो। त हाणे 800, 300, 400 तव्हां खणी जेकॾहिं काउंट कयो त बि टोटल 1500 बि मस था थियनि पिया, 12-1300 रुपया थियनि था। त हेॾी महांगाई बि 12-1300 में हुनजो गुज़ारो कोन्हे, तालीम कान्हे, नौकिरी कान्हे का, ॿिया वसीला कोन्हनि के। त इन ऐं ॿी ॻाल्हि जेको असां हिकिड़ो जेको सिस्टम जी ॻाल्हि था कयूं पिया, त सिस्टम में असांजो एॾो डावाडोल थियल आहे त ॻोठनि में स्कूल आहिनि त टीचर कोन्हे, टीचर आहे त फर्नीचर कोन्हे, फर्नीचर आहे त ॿार कोन्हनि, ॿार आहिनि त वरी उहो वालदे नथा छॾनि पिया। त इहे गैप, हिकिड़ो गैप तव्हां कढंदा न, गैप्स इलाही आहिनि, सही था चओ। पाण हितां खां ई मैडम कंटिन्यू कंदासीं, वक़्तु साहीअ जो थी वियो आहे। सो व्यूअर्स, पाण साही जी तरफ़ वधूं पिया, वरी झटि हाज़िर थियूं तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबह मेरान में। वेलकम बैक नाज़रीन। सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भलीकार चवां थी अचे पंहिंजे प्रोग्राम सुबह मेरान में। ऐं सुबह मेरान जी ख़ासि ॻाल्हि इहा बि हूंदी आहे त जेके असांजा बेसिक असांजी नीड्स आहिनि या उहे टॉपिक्स असां खणी ईंदा आहियूं जेके असांजे लाइ इंतिहाई ज़रूरी आहिनि। हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे, जेकॾहिं असांखे मौसमियात खाते वारा ॿुधाइनि पिया त मींहं वसंदा, ऐं असां पाण बि ॾिसूं था त एॾी घुट आहे ऐं एॾी सफोकेशन खां पोइ त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मींहनि जा सिलसिला ई शुरू थींदा। त उन टाइम में जेकॾहिं असां कलेक्टिवली पंहिंजो रोल जेकॾहिं इंडिविजुअल या मिली जुली करे पंहिंजो रोल प्ले कयूं, असां सिर्फ़ु पंहिंजे घर जी जेका सफ़ाई कयूं था त उन खां ॿाहिरि रोड रस्तनि जी जेकॾहिं असां सफ़ाई कयूं या मिली जुली करे पाड़े में पंहिंजी घिटीअ में पंहिंजे साइड में को जेको आहे सो एज़ अ डस्टबिन को दॿो रखी छॾियूं, त असां उन में जेकॾहिं किचिरो जमा कयूं त शायदि हींअर जेको मींहुं वसंदो, हींअर जेको गंदु थींदो, उन खां घटि में घटि असां बची सघूं था। बाक़ी प्रोग्राम जी जेका मूं ॻाल्हि कई पिए त प्रोग्राम में को टॉपिक कोई बि असां जॾहिं सिलेक्ट कंदा आहियूं त कोशिशि कंदा आहियूं त का एक्यूरेट नॉलेज असां अव्हां ताईं पहुचाए सघूं, सही ॼाण अव्हां ताईं असां पहुचाए सघूं। पोइ जेके पंहिंजी फील्ड में एक्सपर्ट माण्हू हूंदा आहिनि ऐं उहे उन टॉपिक खे सुठे तरीक़े सां डिस्क्राइब बि कंदा आहिनि ऐं जेको हुननि जो एक्सपीरियंस आहे या चवां हुननि जो एक्सपोजर आहे, उन हवाले सां सुठे तरीक़े सां हर शइ अव्हां ताईं पहुचाईंदा आहिनि। मैडम हुमेरा नूर साहिबा पंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो आहे, तव्हां बि प्रोग्राम में शामिलु थी सघो था, तव्हां बि कॉल करे सघो था, का ॻाल्हि पंहिंजे इलाइक़े जे हवाले सां ॻंढे सघो था, तालीम जे हवाले सां ॻंढे सघो था, त असांखे सुठो लॻंदो। मैडम हुमेरा नूर साहिबा फील्ड जी ॻाल्हि कनि पियूं, एजुकेशन जी ॻाल्हि कनि पियूं। सो मैडम जेकॾहिं असां एजुकेशन जी ॻाल्हि कयूं था, छोकिरियुनि जी ॻाल्हि कयूं था, त माना अव्हां जो जेको रोल आहे एज़ अ ट्रेनर ऐं अव्हां खां पुछां त तव्हां छा था सम्झो त ट्रेनिंग्स जो जेको आहे रुझान उहो केसीं ताईं फैलियल आहे, या ट्रेनिंग सां अव्हां छा था सम्झो त केतिरो फ़ाइदो थिए थो, उहा इम्प्लीमेंटेशन केतिरी आहे, केतिरो सुधारो आहे? जेके थोरी घणी पढ़ियल लिखियल छोकिरियूं आहिनि जी जी या छोकिरा आहिनि, भले 5 दर्जा पढ़ियल आहिनि, माना सिंधी लिखी पढ़ी वञनि था पिया, 8 दर्जा या मैट्रिक पढ़ियल आहिनि, त उहे ट्रेनिंग मां फ़ाइदो वठनि था, उन्हनि जो इंट्रस्ट बहाल थिए थो पियो, उहे शयुनि खे सम्झनि था पिया। पर जेको न आहिनि एतिरो पढ़ियल या जेके थोरी वॾी एज वारा आहिनि, मायूं या मर्द, उहे चवंदा असांखे छा मिलंदो,
त हाणे असां वटि सिस्टम एॾो हाणे NGO जो बि चई सघिजे थो पियो, प्राइवेट सेक्टर बि चई सघिजे थो, गवर्नमेंट बि चई सघिजे थो। माण्हुनि खे जेको असां 2000 4000 5000 ॾेई करे जेको हेरायो आहे न, उन ॾाढो कमु ख़राबु कयो आहे। त तव्हांखे बस चौथे महीने 3 महीने 2 महीने 2000 मिलंदा, 4000 मिलंदा, त उन 4000 जे पोयां जेका ख़्वारी आहे उहा खणण लाइ माण्हू तयारु आहे। पर हिकिड़े हंधि हिकिड़ी कंहिं चङी जाइ ते वेही करे 3 ॾींहं तव्हां AC रूम में वेही रहो, तव्हांखे उते थधो पाणी बि मिले थो, तव्हांखे मानी बि उते मिले थी पई, ऐं तव्हां 4 अखर सिखो था पिया, उहा ॻाल्हि उन्हनि खे नथी वणे पई। पर हुननि खे उहा ॻाल्हि वणे थी पई त जेका असां बैंक जे ॿाहिरां कलाकनि जा कलाक बीहूं ऐं उतां 2000 हासिलु कयूं, जंहिंमां 200 रुपया था वञनि था कमीशन में, 300 रुपया वञनि था रक्षा में, बाक़ी बचा 1500, 1000 माई जो मुड़ुस थो खणे, बाक़ी 500 माई खे था मिलनि। ऐं ख़्वारी तंहिंखां सवाइ ऐं इहो हिकिड़ो सवली या साफ़ लफ़्ज़ में चइजे त औरतुनि खे पिनायो वियो आहे, त हू माना इन ॻाल्हि ते मजबूर थी पयूं ऐं हू ख़ुशी सां इहो कमु कनि थी पयूं, ख़ुशी सां कनि थी पयूं। पर जॾहिं असां ट्रेनिंग जी ॻाल्हि था कयूं त पोइ उन में जेको असांजो पढ़ियलु लिखियलु तबिको आहे, भले थोरो ई पढ़ियलु आहे, उहो लाभ हासिलु करे थो पियो, उनखे फ़ाइदो थियो आहे, उनखे ॼाण मिले थी पई ऐं हू सिखे थो पियो इन शइ मां त जेका ट्रेनिंग हुन हासिलु कई आहे उहा छाजे लाइ कई आहे। ऐं कॾहिं अगरि वोकेशनल ट्रेनिंग जी ॻाल्हि था कयो त वोकेशनल ट्रेनिंग बि उन माण्हू खे ज़रूरु फ़ाइदो ॾिनो आहे जेको थोरो घणो पढ़ियलु आहे, जंहिंखे थोरी घणी मार्केट जी ॼाण आहे, जंहिंखे इहा ख़बर आहे त हीअ शइ अगरि हिते 500 रुपए जी आहे त इहा मां अगरि हैदराबाद खणी ईंदुसि इहा 1500 में वेंदी, या जेकर कराची खणी ईंदुसि इहा 3000 में वेंदी। त हुनखे जंहिं माण्हू खे मार्केट जी ख़बर पइजी वई आहे ऐं तालीम बि हुनखे आहे त उहो कामयाबु आहे। पोइ चाहे उहा औरत आहे या मर्द आहे, त उहो पंहिंजे हिसाब सां कामयाबु वञनि था। पर तालीम ऐं ट्रेनिंग ॿई ज़रूरी आहिनि। तालीम आहे ऐं तव्हांखे ट्रेनिंग मिले थी पोइ त तव्हां कामयाबु आहे, पर जेकर तालीम कोन्हे ऐं ट्रेनिंग मिली त पोइ सम्झो तव्हां दॿे में ठिकरी। मां चवंदी आहियां त असां जेको आहे सो सिर्फ़ु किताबी तालीम हासिलु करण खां बहितर आहे त असां थोरो एक्सपीरियंस जे तरफ़ निकिरूं, एक्सपोजर वधीक बेटर हूंदो आहे, लर्निंग प्रोसेस मां सम्झंदी हुन सां वधीक जेको आहे सुठो थिए थो, वधे थो। ऐं ॾिसो जेकॾहिं पाण सिर्फ़ु डॉक्टर्स खे ॾिसूं त 4 साल जेको आहे सो पढ़ंदा, हुन खां पोइ वरी हाउस जॉब हिकिड़े साल जी थिए थी, त उन में जेको आहे सो एक्सपर्ट थी करे निकिरनि था, या उन में वधीक उहे स्किल्स वधनि था, पोइ पंहिंजी फील्ड खे वठी करे हलनि था। अच्छा, जेकॾहिं असां जेको आहे सो टाइम मैनेजमेंट जी ॻाल्हि कयूं, एज़ अ ट्रेनर तव्हां जेको आहे टाइम मैनेजमेंट खे कीअं था ॾिसो? मां सम्झां थी वधीक बहितर नमूने सां तव्हां डिस्क्राइब करे सघो था। तव्हां कहिड़े हिसाब सां टाइम मैनेजमेंट? ट्रेनिंग जे हिसाब सां, ओवरऑल? हा, रूटीन जे हवाले सां बि, ट्रेनिंग जे हवाले सां बि तव्हां जेको आहे सो असांखे टाइम मैनेजमेंट त अहम आहे न, जेका असां वटि कोन्हे का। असां वटि माण्हू शादियुनि में देरि सां ईंदा, टाइम मैनेजमेंट जो को ख़्यालु कोन्हे। फोतगी ते बि इहा हालत थी वई आहे हाणे असांजे माण्हुनि जी, त जनाज़ो केॾी महिल खणिजो, जनाज़े नमाज़ कंहिं महिल थींदी ओॾी महिल वञूं, ठीकु आहे। प्रोग्राम आहे, मीटिंग आहे, उते बि पुछंदा केतिरा माण्हू आया आहिनि त पोइ असां वञूं उते, ठीकु। अहिड़े नमूने ट्रेनिंग जी बि ईअं साॻी सूरत हाल आहे। 4 माण्हू आया, 4 माण्हू टाइम ते पहुची विया, 8 माण्हू आया ई कान, उहो हर को पंहिंजी मर्ज़ी सां देरि सां अचे थो। त इहा जेका ओवरऑल टाइम मैनेजमेंट आहे उहा सभिनी खे डिस्टर्ब करे थी पई, ऐं हिकिड़े माण्हू जे करे सॼो सिस्टम डिस्टर्ब थो थिए, सॼो कमु थो डिस्टर्ब थिए, उहा जेका एक्टिविटी आहे सॼी डिस्टर्ब थिए थी। सिंपल अॼु जेको मिसाल अगरि तव्हां देरि सां अचो या मां देरि सां अचो आहे, सॼो प्रोग्राम डिस्टर्ब थी वञे, ठीकु आहे। त असांखे हर कम में टाइम मैनेजमेंट ज़रूरी आहे, चाहे उहा ट्रेनिंग जे हवाले सां हुजे, चाहे उहा असांजी ज़ाती ज़िंदगी हुजे, चाहे असांजी उहा ऑफिशियल ज़िंदगी हुजे, या असां ॿाहिरि था वञूं कंहिं कमु कार लाइ, त उनजे लाइ बि तव्हां टाइम मैनेजमेंट रखो त मूंखे हीउ कमु करिणो आहे त केतिरे टाइम में करिणो आहे। त असांजी सॼी जेका लाइफ जेका हले थी सॼे टाइम जे हले थी, पर असांजो टाइम ज़ाया इलाही थिए थो पियो, कलाकनि जा कलाक वेठा आहियूं पिया, कोई कमु कोन्हे को, ठीकु। ऐं कलाकनि जा कलाक असां फज़ूल कचहरियुनि में वेठा आहियूं, मोबाइल ते वेठा आहियूं, फेसबुक ते वेठा आहियूं, व्हाट्सअप ते वेठा आहियूं, ऐं का एक्टिविटी कान्हे का, त क्रिएशन का थिए ई कान थी पई। त टाइम जो जेको आहे उहा हाणे माण्हू मैनेजमेंट करे त कीअं करे? हिकिड़ो माण्हू अगरि सिर्फ़ु मुंहिंजी मैनेजमेंट आहे पोइ मां त करे वेंदमि, छो जो मूंखे छा करिणो आहे, मूंखे कहिड़ा कमु करिणा आहे, मुंहिंजो टाइम छा आहे, केतिरो टाइम आहे, मूंखे केतिरे टाइम में केतिरो कमु करिणो आहे। अकेले सां त मां करां, पर जेकॾहिं मां 2 या 3 माण्हुनि सां डिपेंडेंट आहियां, या उहे मूं ते डिपेंडेंट आहिनि, त पोइ त कमु रुले थो पियो, ऐं इहो इलाही थिए थो पियो, तमामु घणो थिए थो पियो। हाणे मां तव्हांखे हिकु सिंपल मिसाल ॿुधायां, ट्रेनिंग प्लान कईसीं, मूं त ट्रेनिंग प्लान कई, टीम मेंबरनि खे चयुमि त हीउ सॼो मटीरियल खणिजो गाॾी में, हीअ सभु शयूं हुजनि, कैमरा बि हुजे, लैपटॉप बि हुजे, फ्लिप चार्ट बि हुजनि, मार्कर बि हुजनि, सभु कुझु हुजे। जॾहिं असां अधु रस्ते ते पहुतासीं त मूं हुनखे चयो, मूंखे कैमरा ॾियो। पोइ सीट ते छोकिरी वेठी चई मैडम कैमरा त खईं कोन, हाणे कैमरा खां सवाइ कमु कीअं थिए?
सही हाणे जे वापसि था वञूं कैमरा खणण त माना जंगल में मोर नाचा किसने देखा था अॼुकल्ह कैमरा बि ज़रूरी आहे ज़रूरी हाणे कैमरा असांखे ऑफिशियली खणणी हूंदी आहे पंहिंजी मोबाइल में त कढी सघूं था फोटो पर ऑफिशियल असांखे कढणा हुआ हाणे कैमरा न आई हाणे वञ जे वापसि था वञूं त होॾे तो टाइम वेस्ट थिए पियो जेके होॾे था वञूं त असांखे कमु नथो थिए पियो सही कैमरा खां नथो थिए पियो त इहे नंढी नंढी जेके ग़लतियूं न इहे ग़लतियूं इलाही डिस्टर्ब कनि थियूं पयूं सही सही कॾहिं का शइ रहिजी वई कॾहिं कुझु रहिजी वियो कॾहिं कंहिंखां रहिजी वियो कॾहिं कम्यूनिटी खां रहिजी वियो हाणे मां रिसेंटली टंडोलिया ट्रेनिंग कराइणो 2 कलाक पूरा वेस्ट थिया छा ते वेस्ट थिया ड्राइवर हिकु छोकिरी खे ड्रॉप करणु वियो ड्रॉप घणनि जो 15 मिंट जो 15 मिंट अचण जा 15 मिंट वञण जा 2 कलाक जे बजाए हू पूरा 2 कलाक लेट आयो सॼो सिस्टम माना एतिरो डिस्टर्ब थी वियो जो जेका तव्हांजी प्लानिंग आहे तव्हांजी सॼी प्लानिंग ख़राबु थी वञे पई तव्हांजो मूड ख़राबु थो थी वञे पियो ज़ाहिर आहे हाणे माण्हू फ्रेश माण्हू जेको सुबुह जो जेका ॻाल्हि थिए तव्हां टाइम ते वञो सोचे था निकिरो जेका शुरू ताईं पहिरीं सुवाल हो मॉर्निंग वारो त मॉर्निंग में इहो ई आहे त मूंखे अॼु ही कम करणा आहिनि त उहा प्लानिंग करे वञो तव्हां जे तव्हांजी उहा प्लानिंग उते नथी थिए पई ऐं उते तव्हांजो सॼो टाइम ज़ाया थिए थो तव्हांजो मूड ख़राबु थिए थो तव्हांजी प्रिपेरेशन ख़राबु थी वञे पई तव्हांखे टेंशन में आयो त पोइ तव्हां छा था करे सघो त माना सिर्फ़ु मुंहिंजो टाइम ख़राबु न थियो ओवरऑल सॼी प्लानिंग ख़राबु थी ऐं मुंहिंजे पोयां जेके 20 मायूं होॾे वेठियूं हुयूं उहे बि सभु डिस्टर्ब थियूं उन्हनि जा घर डिस्टर्ब थिया उन्हनि जा ॿार डिस्टर्ब थिया त असां टाइम मैनेजमेंट कान्हे का हिकिड़े माण्हू ते डिपेंड नथो करे पियो रिसेंटली मां हिकु शादी अटेंड करणु वियसि 1 बजे जी दावत हुई मूंखे हिकिड़ो मर्ज़ आहे टाइम जो मां कोशिशि कंदी आहियां टाइम ते पहुचां कॾहिं कॾहिं 5 मिंट या 10 मिंट हेठि मथे थिया त ठीकु आहे अदरवाइज़ मां टाइम ते पहुची वेंदी आहियां त 1 बजे जी दावत हुई मां 1:30 बजे पहुतसि हिकिड़ो सिंगल माई बि न हुई हाल में 4 बजे घोटे था आया आहिनि हुन खां पोइ कुआरे था आया आहिनि 4:30 बजे मानी लॻी आहे ही हालत हुई हाणे न इहा ॻाल्हि हाल वारनि खे बि सोचणु घुरिजे त थोरी इन ॻाल्हि ते बि सख़्ती हुजणु खपे त असां किथे किथे टाइम खे कीअं पिया ज़ाया कयूं ऐं हिकिड़े माण्हू जे करे केॾो टाइम पियो ज़ाया थिए हाणे डॉक्टर ॾे वञो उन ॾींहुं त डॉक्टर सां बि मुंहिंजी थोरी मुंहुं मारी थी वई इन टाइम ते टाइम आहे डॉक्टर जो 4 बजे आयो आहे 5:30 बजे हाणे डॉक्टर वटि केरु वेंदो आहे पेशेंट वेंदो आहे ऐं पेशेंट माना बीमार आहे त हू वेही न सघंदो हूंदो या हुनखे हलण में तकलीफ़ हूंदी हुनखे निंड ईंदी हूंदी या हुनखे चकर ईंदा हूंदा या हुनखे किथे न किथे सूर हूंदो न त हाणे उहो पेशेंट 1.5 कलाक डॉक्टर जो छो इंतज़ारु करे छो वेट करे पर हुनजी मजबूरी आहे हू कंदो पर डॉक्टर खे अहसासु कोन्हे को त मां छा थो कयां पियो त घटि में तव्हांजो क्लिनिक जो टाइम 4 आहे त तव्हां 4 बजे अची वञो असां वटि जिते किथे मसइलो आहे की हिकिड़े माण्हू जो मसइलो कोन्हे को टाइम मैनेजमेंट सां सभिनी जो मसइलो आहे ऐं कोई बि ध्यानु नथो हू नथो अचे मां छो वञा ही नथा अचनि मां छो वञा छो त असां हिक ॿिए ते डिपेंडेंट आहियूं लापरवाह मां हर को पंहिंजी परवाह करे पंहिंजी परवाह जेकॾहिं मिसाल तौरु मां अगरि शादी हाल में 1:30 बजे पहुती आहियां त घटि में घटि 10-15 माण्हू त हुजनि कोई बि न आहे सही त हाणे इन सिस्टम खे छा कजे सही था चओ इन खां उहो मुंहिंजे विच में जेको सख़्ती कई आहे न शादी हाल में त बाबा 2 बजे शादी आहे त 4 बजे हाल बंदि थींदो त इहो वधीक बेटर हुयो मां चवंदी हाणे बि इहो ई कनि जेकॾहिं 12 बजे शादी सॾु आहे तव्हां 3 बजे हाल बंदि कुझु बि थिए मानी हले न हले रस्मूं थियनि न थियनि सही था चओ बंदि थियणु खपे जेसि ताईं क़ौम न सुधरंदी जेसिताईं सख़्ती नथी थिए तेसिताईं हीअ न कंदा तव्हांखे यादि हूंदो कोविड जो टाइम हुयो त कंहिंखां उहो टाइम त कोन थो विसरी सघे पर घरनि में जॾहिं रिस्ट्रिक्टेड हुया या उन्हनि खे चयो वञे पियो माण्हुनि खे त तव्हां भई तव्हांजे घर में रहणो आहे त घर में कोन पिया रहनि वरी जॾहिं जेको आहे सो रेंजर्स ॿाहिरि अची वई ऐं उनजी सख़्ती हुई त पोइ जेको आहे सो घर में कुझु माण्हू वेहनि पिया सो बि ॾिसनि पिया अगरि कोन्हे का रेंजर्स त तव्हांखे वञिणो आहे कुझु न कुझु ॾाढी सुठो हुयो इहो मतिलबु ॾाढो सुठो हुयो असांखे बि माना मन थियल हुई हालांकि असां त ऑफिशियल हुआसीं असां कोविड ते कमु पे कयो उनजे बावजूद बि रेंजर्स ऐं आर्मी रोकियो हुयो ऐं पोइ असां DC साहिब खां लेटर वरितोसीं सही सही छो जो असांखे ऑर्डर DC जो त कमु तव्हांखे करिणो आहे एक्चुअली पोइ DC जो लेटर वठी गाॾी हर गाॾी में लॻायो होसीं सही सही जो आर्मी वारो ॾिसे रेंजर वारो ॾिसो हीअ असांखे अथॉरिटी लेटर आहे ऐं इहो सही हो सही माण्हू सुधरंदा बि तॾहिं मुंहिंजे चवण जो मक़सदु बि इहो आहे पर कोविड जे लाइ नरमी थी त हालत ॾिठी माण्हू ईद जी शॉपिंग में लॻा पिया को ख़्यालु कोन्हो को अहसासु कोन्हो त कोविड आहे त सही न खणी घटियो हुयो या मोकल थोरो वक़्तु जीअं कर्फ्यू लॻंदो आहे त कर्फ्यू खां थोरी मिलंदी आहे पाबंदी हटंदी आहे त थोरी रिलैक्स माण्हू थींदो आहे त माण्हू खे का परवाह न हुई कुझु बि न हुयो भले तव्हां मास्क नथा पायो त न पायो पर घटि में घटि
थोरो परे परे त रहो या घटि निकिरो। घटि निकिरो न न न केयरलेस आहिनि तमामु घणा। सो माना चवण जो मक़सदु त जेको असां डिपेंडेंट आहियूं त इन हवाले सां त ठीकु आहे जेकॾहिं आउं लेट कंदसि त अॻियां माण्हू असांखे ख़बर हूंदी आहे त उहो पाण ई लेट कंदो त असां लापरवाह चई सघूं था। ऐं ॿी ॻाल्हि त दुनिया जा व्यूअर्स जेके बि तव्हां माण्हू ॾिसो था जेके सक्सेसफुल माण्हू असां चवंदा आहियूं या सक्सेस स्टोरीज़ असां ॾिसंदा आहियूं त उहे माण्हू टाइम मैनेजमेंट खे अहमियत ॾींदा हुया ऐं टाइम खे सही तरीक़े सां वठी हलंदा हुया। हर कमु उहे टाइम ते कंदा हुया तॾहिं ई उन्हनि जी जेका प्लानिंग आहे ब्रूनाई मुल्क आहे न जी उनजी मूं हिस्ट्री पढ़ी आहे। उते अॼु बि 500 माण्हू दावत ईंदी आहे 500 माण्हुनि खे उनमें 501 माण्हू नथो थी सघे। हा ठीकु जेके टेबलूं लॻंदियूं कुर्सी लॻंदी 500 कुर्सियूं लॻंदियूं 500 गिलास हूंदा 500 कप हूंदा 500 प्लेटूं हूंदियूं 500 प्यालियूं हूंदियूं हर शइ 500 जे हिसाब सां हूंदी। टाइम हूंदो अगरि शाम जा 5 आहिनि त 5 बजे ताईं जेके आया से आया गेट बंदि माना ॿिया सभु वापसि। उते एॾी पाबंदी आहे जो को बि माण्हू 1 मिंट बि लेट नथो करे 5 लॻे 1 मिंट ते बि जेकॾहिं को आयो न उनजो बि गेट बंदि आहे। इहे सुधरियल मुल्क इहे आहिनि त इन्हनि कई आहे। इन्हनि खे ख़बर कान्हे ब्रूनाई मुल्क में ख़बर कान्हे त क़तल छा थींदो आहे हुन इहा बि ख़बर कान्हे क़तल छा आहे चोरी छा आहे हुन तसवर ई कोन्हे हुननि वटि त इहे बि त इहो ब्रूनाई बि त इंसाननि जो मुल्क आहे न त इहे बि त दुनिया सां हलनि था सम्झनि था कनि था पिया। इन्हनि खे ॿाहिरीं दुनिया जी ज़रूरत ई कोन्हे का। हुनजो पंहिंजो मुल्क एॾो साफ़ सुथरो आहे जंहिंजी का हद ई न हुननि घर किचिरो कोन्हे को कॾहिं को रेपर या का थैली तव्हां किथे नज़र न ईंदी एॾो साफ़ सुथरो मुल्क आहे। हुननि जा समुंड ॾिसो तव्हां हुनजा दरिया ॾिसो हुननि जा शयूं ॾिसो हिकु हिकु शइ साफ़ सुथरी। अहिड़ा खोड़ मुल्क आहिनि जिते टाइम मैनेजमेंट आहे टाइम ते हर को पहुचे थो जेके नथो पहुचे त हुते गेट बंदि थो थिए इंफ्रास्ट्रक्चर टाइम हर शइ खे वठी करे जेको आहे सो जेके मुल्क हलनि था त उन्हनि जो नालो बि आहे ऐं उहे तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि। कुझु बि कोन्हे को हलंदासीं हा ठीकु आहे ॾिसूं था हलूं था राति जो त मानी ॿाहिरि था खाऊं पिया हीअं था कयूं त ॿाहिरि खाओ भली पर टाइम सां खाओ न। एक्ज़ैक्टली तव्हां सही चओ था। व्यूअर्स वक़्तु साहीअ जो थी वियो आहे ऐं साहीअ खां पोइ वरी झटि मोटी अचूं था कंटिन्यू कयूं था पंहिंजी ॻाल्हियुनि खे। अवां काॾे न वञो ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में रहण। वेलकम बैक नज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भली कार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं यकीन अव्हां पंहिंजे घरनि में स्क्रीन ते सुबुह मेहरान प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदव ॿुधी रहिया हूंदव असांजूं ॻाल्हियूं असांजूं कचहरियूं त अव्हां जी ई कम ते अचां पई हाणे जेको असां कंटिन्यू करण वारा आहियूं हुनर ते हाणे पाण ॻाल्हाईंदासीं। अव्हां ॿुधायो जॾहिं तव्हांजो विज़िट थिए थो ॻोठनि में जॾहिं ट्रेनिंग्स वठो था जॾहिं तव्हां डिफरेंट वञो था असांजी बहिराड़ियुनि जे पासे त हुते हुनर खे कीअं ॾिसो था ऐं उन कम खे उन कम जी ख़ूबसूरती खे कीअं बयानु कंदव तव्हां प्रोग्राम में? सिंध जी ज़रख़ेज़ ज़मीन आहे सिंध जी कुझु माण्हुनि वीरान करे छॾी आहे बंजर करे छॾी आहे पर घणे भाङे ज़रख़ेज़ आहे। ईअं सिंध हुनर में बि ज़रख़ेज़ आहे। तव्हांखे हर ज़िले में का न का शइ अहिड़ी मिलंदी जो तव्हां पाण हैरान थींदा त इहे सभु शयूं कीअं थी ठहनि पियूं ऐं उहे मायूं ठाहिनि थियूं जिन खे तालीम कान्हे जिन खे ट्रेनिंग बि कान्हे का। असां त सिखी करे पोइ कुझु न कुझु कयूं था न। हुननि किथां सिखियो कीअं सिखियो उन्हनि जा वॾा ॼाणनि था पिया। थर में तव्हां वञो त थर में तव्हांखे जेको हुनर मिलंदो उहो तव्हांखे वरी हेॾे दादू ज़िले में कोन मिलंदो। नंढो मोहम्मद खान में ॿियो आहे त कश्मीर में ॿियो आहे लाड़काणे में ॿियो हुनर आहे त हैदराबाद में ॿियो आहे ठटे में ॿियो आहे त सांगड़ में ॿियो आहे त कुझु ज़िला त अहिड़ा आहिनि जेके तमामु घणा मालामाल आहिनि हुनर में हथ जे हुनर में या जेको औरतुनि जो हुनर आहे उन में जीअं दादू आहे प्लस हेॾां थरपारकर ज़िलो आहे उमरकोट ज़िलो आहे ऐं नंढो मोहम्मद खान ज़िलो आहे हाला वारी साइड आहे सॼी ऐं एॾा अॻियां परियां जेको वञूं था सकरण नवाबशाह त इहे जेके ज़िला आहिनि हिते तमामु घणो हुनर आहे। त उन्हनि में जेकॾहिं दादू ज़िले जी असां ॻाल्हि था कयूं पिया त दादू में त बे इंतिहा हुनर आहे। तव्हांखे कपिड़ा जेके टुक जा आहिनि टुक जूं चादरूं आहिनि टुक जी बेडशीट्स आहिनि हाई लेवल जो टुक हाई लेवल जो कमु माना एॾो बारीक कमु आहे जेको तव्हां सोचे बि नथा सघो ख़ूबसूरत कमु।
फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त हू जेको कमु कनि थियूं उन में जेका कॉम्बिनेशन आहे उहा पंहिंजी कलर कॉम्बिनेशन जेका थिए थी उहा पंहिंजी कनि थियूं पंहिंजी कनि थियूं। हा ठीकु आहे। सही। हाणे उन जे लाइ जेकॾहिं का मार्केट अगरि हुनखे हुजे त हू मार्केट के मूजिबि कमु कनि थियूं जेको हुनखे असां ॾियूं था पिया। ऐं टुकरनि जी रिलियूं आहिनि उहो बि तमामु नेहड़ ऐं केमशाह साइड ॿिन्ही में टुक जो कमु टुकरनि जो कमु टुक जो भर्त बे इंतिहा थिए थो ऐं तमामु घणी तादाद में थिए थो। रेलियुनि में बि जीअं रेलियुनि जो पुड़ ठहंदा आहिनि मथियां ऐं वरी ॿियो रेलियुनि खे जेका ट्रोपा ॾींदा आहिनि त उहो कमु बि तमामु घणो थिए थो। उहो वरी घणो करे हेॾां प्यारो स्टेशन वारी साइड में रेलियुनि जो कमु ऐं ख़ुदाबाद वारी साइड में तमामु घणो रेलियुनि जो कमु थिए थो पियो। ऐं जोही साइड में ठिकर जो कमु दिला मट प्यालियूं कोप गिलास ठिकर जो कमु बहितरीनु थिए थो। उन्हनि खे हाणे इहा कान्हे मार्केट कान्हे का उन्हनि खे ऐं उनखे फिनिशिंग करण जे लाइ मटीरियल कोन्हे को जो उनखे कनि ऐं उहो उन जी पैकिंग जे लाइ बि उन वटि कोन्हे अहिड़ी शइ कनि। बाक़ी कमु लाजवाब आहे। ऐं सिंधी टोपी मां जिते बि सिंधी टोपी ॾिठियूं आहिनि जोही में दंग आहे बहितरीनु टोपियूं ऐं उहे मर्द ठाहिनि था घणे भाङे पर हुननि खे उहा उजरत उहा नथी मिले। उजरत जिते किथे आहे उजरत जो मसइलो आहे ठीकु आहे उहा नथी मिले। ऐं ॿियो जेको घणो कमु थिए थो पियो केमशाह वारी साइड में ऐं प्लस जोही वारी साइड में उहो थिए थो एक्स्ट्रा वर्क कख पन मां जेके शयूं ठहनि थी पयूं माना छबियूं छॿा ऐं जेके जूस जा दॿा आहे न ख़ाली पोली जूस जा दॿा उन मां छबियूं ठहनि थियूं उन मां मुसला ठहनि था उन मां शोपीस ठहनि था उन मां गुलदस्ता ठहनि था पिया। त इहो हुनर एॾो सुठो आहे। क्रिएशन आहे क्रिएशन आहे इहा हिननि जी पंहिंजी आहे। इन में हिननि किथां बि ट्रेनिंग न वरिती आहे कंहिंखां बि हिननि कोन सिखियो आहे हिननि पाण ई कयो आहे पाण कनि थी पई। बाक़ी इहो आहे ज़रूरु आहे त असां हिननि जो जेको मटीरियल आहे उहो हर एग्ज़िबिशन में असां खयोंसीं असां पाण बि ख़रीद कयोसीं ऐं जेके विज़िटर ईंदा उन्हनि खां ख़रीद करायोसीं ऐं हिननि जो मटीरियल असां कराची इस्लामाबाद ऐं लाहौर हैदराबाद में जिते जिते एग्ज़िबिशन थींदियूं उते हिन जो मटीरियल असां खणी ईंदा हुआसीं। त उहो असां हुननि खे मार्केट पंहिंजे हद ताईं जेको असांखां थी सघे हुननि खे असां उहा मार्केट ॾियारीसीं ऐं कुझु असां हुननि जा लिंकेजिस बि करायासीं चैम्बर्स ऑफ कॉमर्स वारनि सां करायासीं। ऐं जीअं इस्लामाबाद में उते अचनि था जेके इन टाइप जो कमु कनि था पिया उन्हनि सां कंहिंजो असां राब्तो डायरेक्ट इनडायरेक्ट करायोसीं त तव्हां पाण हिननि माइनि सां मिलो या हिन खां कमु कयो। त मसइलो जेको असां वटि अचे थो उहो अचे थो मिडिल मैन जो। जेकॾहिं असां हुयासीं जेसिताईं त मिडिल मैन कोन हुयो छो जो असां मिडिल मैन जो रोल अदा ई नथा कयूं। असां सामान वठूं था हुनखे पुछंदा आहियूं असां हुनखे ॿ रक़मूं पुछंदा आहियूं हिकिड़ी उहो ॿुधाए थी अगरि मुंहिंजी रिली 6000 जी आहे ठीकु आहे त असां 6000 लिखूं था त हुनखां इहो पुछंदा आहियूं त जेकॾहिं को माण्हू 6 में नथो वठे चए थो 5 5.5 त छा कयूं त उहो पंहिंजी मैक्सिमम ऐं मिनिमम ॿई ॿुधाईंदा आहिनि। त असां हुनखां हर शइ ईअं न आहे त को हिकिड़ी शइ में हर शइ में रिली कपिड़ा भर्त चादरूं गगा टोपियूं अजरक जेको कुझु बि ऐं चुनरी जा शयूं त उनमें असां हुन खां ॿई रक़मूं वठूं था पिया छो जो पॉसिबल आहे त उते असांखां उन रक़म में न वञे शइ ऐं वरी पोइ हू एतिराज़ करे त मुंहिंजी शइ तव्हां छो घटि करे आया त इन करे असां हुन खां ॿ रक़म वठूं था ऐं जेका हुनजी रक़म आहे ऐं उहा रक़म मिले थी पई त उहा एज़ इट इज़ वापसि उन माई वटि वञे थी उन मां रुपयो बि इदारो नथो खणे हालांकि ख़र्चु सॼो इदारे जो आहे त असांजो कमु आहे हुननि खे ट्रेनिंग ॾियणु ऐं हुनखे प्रोमोट करणु हुनजे हुनखे हुनर खे प्रोमोट कयूं त उहो हुनर हुननि जो केसि ताईं वञे सघे थोरो मोटिवेट करणु माण्हुनि ताईं पहुचाइणु। ऐं वाक़ई दादू जो हुनर ॾिसणु जहिड़ो आहे तमामु हर तव्हां कची सुई पकी सुई हुरमिचो शीशो टुक टुकरनि जूं रिलियूं टुक जूं रिलियूं चादरूं ऐं ॿियो आर जो कमु जेको सिंधी में रवनि खे जेका आर लॻंदी आहे हाणे त पीको एतिरो आम थी वियो पर दादू में आर हले पई रवनि खे आर विहाण जी छवनि खे आर जेकी चादर खट वारी चादर आहे बेडशीट उनखे आर त उहो आर बि उनमें बि डिज़ाइनिंग आहे तमामु ख़ूबसूरत डिज़ाइनिंग आहे हथ ते ठाहिनि थी पयूं। अच्छा कुंडी वर्क ॾाढो सुठो थिए थो दादू में तमामु सुठो उन जी जेके बेडशीट ठहनि थियूं बहितरीनु बेडशीट त हुनर इलाही आहे। हाणे इहा आहे त या त अगरि हुननि जी मार्केटिंग पाण का थियल आहे किथे त पोइ त ठीकु आहे पर उते जेकॾहिं मिडिल मैन आहे त पोइ हुनखे उजूरो कोन्हे को पर जेकॾहिं पाण करे थी त पोइ त हुनखे कुझु न कुझु मिली थो वञे या जेकॾहिं को इदारो कराए थो त उहो हुनखे 100% मिले थो पियो पर मिडिल मैन हुननि जी माना मार्केट अधु खां मथे खाई चुको आहे। हुनजी जेका रक़म ॾिसां त अगरि हुनजी रक़म 50,000 आई आहे त 50,000 में हू तक़रीबन 20,000 त खणे थो माना हुननि जो हक़ उन्हनि ताईं हक़ नथो पहुचे हुनजी महिनत नथी पहुचे जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि फरमायो आहे न त पघर सुकण खां अॻु में हुनखे उजूरो ॾियो पघर सुकण खां अॻु में उजूरो मिले ई कोन थो पियो पर जेको मिले थो बाद में उहो नथो प्रॉपर नथो मिले जेका हुनजी महिनत आहे माना हिकिड़ी त महिनत आहे तव्हांजी
उनजी महिनत खां पोइ मुनाफ़ो हूंदो आहे। हा सही। ठीकु आहे, हाणे हुनखे महिनत बि कोन मिली, उन महिनत खां पोइ हुनजो मुनाफ़ो बि कोन मिलियो, त हाणे ज़ाहिर आहे हू उन लेवल जो सामान कोन थी ठाहिनि पई, हू ठाहिनि थी बसि पोइ जेको जेका उनजी दादू ऐं दादू जी पसंदीदारी में जेका हुनजी मार्केट आहे उहो उन लेवल जो ठाहिनि थी पई। पर जेकॾहिं हिननि खे सुठो उजरो ॾिनो वञे, सुठो कपिड़ो ॾिनो वञे, कलर कॉम्बिनेशन करे ॾिनी वञे ऐं हिननि खे धागो ॿुधायो त कहिड़ो धागो इस्तेमालु कयो जेको फिटे न धागो, त उहो अगरि हिननि खे ॿुधायो वञे त हीअ सिंध छा हीअ पूरे पाकिस्तान खे टॉप कंदियूं, पर हिननि खे उहा मार्केट कान्हे का। हा, ऐं इहो कमु बि आहे फॉरएवर जे लाइ। आउं चवां थी तव्हांखे आउं तव्हां सां शेयर कंदी हलां, जेको पाण वटि थींदो आहे गज, उहो असां ठाराया हुया गज त स्टिल हलनि पिया, माना 7-8 साल थी विया आहिनि, अञा फ्रेश लॻा पिया आहिनि, हुनजो धागो ऐं हुनजी फ्रेशनेस ॾिसिजे थी त सेम ई आहे, त माना इहो कमु फॉरएवर आहे। बिल्कुलु, तव्हां हिकु दफ़ो ठाराए वठो था, तव्हां अगेन वरी ॿियनि सूट्स ते लॻाए बि सघो था। ईअं असां ईअं ई कंदा आहियूं, चादरुनि ते तार चादर जो जेको कपिड़ो आहे उहो ख़राबु थी वेंदो, भर्त ख़राबु न थींदो। हुन में ॿ शयूं, हिकिड़ो त हुन माई जी महिनत जेका एॾी सुठी सुई हुन खई आहे, ऐं ॿियो धागो, त धागो कहिड़ो इस्तेमालु कयो आहे, त पोइ न धागो थो फिटे न उहो भर्त थो फाटे पियो, त उहो भर्त ऐं धागो ॿई सलामत विया आहिनि। तव्हांजो भले कपिड़ो ख़राबु थी वञे, उहो वॻो ख़राबु थी वञे, त उहो कटिंग करे ॿिए ते लॻाए सघो था। त हुन वटि एॾो सुठो हुनर, एॾी सुठी सुई, एॾी सुठी महिनत आहे, नज़र जो कमु आहे, हालांकि ॾिठो वञे त ॾाढो 24 कलाक नज़र जो कमु आहे, बारीक जो कमु आहे, कनि सुठो थी, पर हुननि खे उहा न आहे। अच्छा, एग्ज़िबिशन्स में माना मतिलबु तव्हां प्री प्लान हूंदा आहियो ऑब्वियसली, त पोइ कीअं डील कंदा आहियो, कहिड़े तरीक़े सां, केतिरो टाइम कंज़्यूम कंदा आहिनि, जेकॾहिं तव्हां उन्हनि खे कमु चओ था त असांखे एग्ज़िबिशन में बि वञिणो आहे, तव्हांखे सेल आउट कराए ॾींदासीं सॼो कमु, त पोइ कीअं डीलिंग हूंदी आहे? एग्ज़िबिशन में डिपेंड कंदो आहे, पर जेकॾहिं असांजी पंहिंजी एग्ज़िबिशन आहे, इदारे जी पंहिंजी आहे, त उन में त असां महीनो ॾींदा आहियूं। सही, ठीकु आहे, पर जेकॾहिं हाणे ॿिए कंहिंजी जीअं लोक विरसा वारनि जी एग्ज़िबिशन आहे, कराची में कंहिं ॿिए कंहिं इदारे जी एग्ज़िबिशन आहे, सकाफ़त खाते जी आहे, हाणे जीअं लाइव स्टॉक वारो डिपार्टमेंट उहो बि एग्ज़िबिशन कराईंदो आहे, हिते हुसड़ी में अलाए किथे कराईंदा आहिनि, वॾो को ग्राउंड आहे सही सही, त जेकॾहिं उहे कराइनि था ऐं अगरि उहे असांखे टाइम ॾियनि था त पोइ तव्हांखे 15 ॾींहं आहिनि, 20 ॾींहं आहिनि, त पोइ असां उन हिसाब सां उन्हनि खां सामान वठंदा आहियूं। त हिकु त हिन वटि ठहियलु हूंदो आहे सामान, पोइ भले पंहिंजो हुजनि या उहो विकिरे जो हुजनि या ॿियो जेको विकिरे लाइ ठाहींदियूं आहिनि उहो हूंदो आहे, या वरी असां हिनखे चवंदा आहियूं त हीअ तव्हांखे 10 ॾींहं अथव, 15 ॾींहं अथव, असांखे हीअ सामान ठाहे ॾियो, त इहो तव्हांजे सामान सां बात करे ईंदासीं, पोइ हू असांखे ठाहे ॾींदियूं आहिनि। डिपेंड करे थो पियो त सामान कहिड़े लेवल जो आहे, सही क्वांटिटी केतिरी आहे, क्वालिटी कहिड़ी आहे, ऐं किथे खणी ईंदासीं। जीअं हाणे असां इस्लामाबाद सामान 2 एग्ज़िबिशन थी इस्लामाबाद में, त असां हुन में तक़रीबन 10 लख जो सामान खणी वियासीं, दादू ज़िले जो। सही सही, 10 लख जो सामान खणी वियासीं, त हाणे उते जेको बि विकिरो थियो आहे, ज़ाहिर आहे जॾहिं विकिरो थिए थो त ज़ाहिर आहे पैसो डिस्ट्रीब्यूट थो थी वञे पियो, मायूं त सॼे ज़िले जूं न, त पोइ जंहिंजी जेतिरी विकिरी थिए थी पोइ उहा वञे थी। ऐं घणे भाङे जेको मां कराची ऐं इस्लामाबाद में ॾिठो आहे, स्ट्रा वर्क तमामु घणो थो हले, छबियूं, छॿा, पिंडियूं, सही सही, इहे इन टाइप जूं शयूं, नंढा नंढा शो पीस ऐं गज, इहे ऐं ॿियो रिलिन जा जेके पुड़ आहिनि, इहे घणा, इहो पंजाब में घर घर में कमु थिए थो। हा, त असां जेको सिंध जो खणी था वञूं पिया, त पोइ उते उहो हले थो पियो। ऐं जीअं हाणे असां ठिकर जो सामान खणी वियासीं, जोही जो, अच्छा, वॾा वॾा दिलि आहे, एॾा वॾा मट बि खणी वियासीं, सही सही, उहे ॾाढा हलिया। अच्छा, उहे त इस्लामाबाद वारनि खे ॾाढा वणिया, एॾा वणियनि जो तक़रीबन सभु जा सभु ख़तमु थिया, बाक़ी आख़िर में कुझु भंडारा बचा, 1-2 गिलास बचा, उहे गिफ्ट ॾेई हलिया आयासीं। हाणे काॾे खणी अचूं वापसि, सही सही, त उहे उन्हनि खे ॾेई छॾियासीं, उन्हनि जेके आया विज़िटर। त इहे शयूं जेके जिन में क्रिएशन आहे, जंहिंमें का नई शइ आहे, उहे हलनि थियूं पयूं, पोइ भले चाहे उहे कपिड़े जी में हुजनि, भर्त में हुजनि, सॻियूं हुजनि। अच्छा, असां सॻियूं अॻिठ, इहे छा हूंदा आहिनि, घोट खे छा पाराईंदा आहिनि, मोड़ चवंदा आहिनि, हा, इहे ॿारनि खे जेके गाना पाराईंदा आहिनि उहे, त इहे सभु शयूं खणी ईंदा आहियूं। सिंध जी हर शइ खणी ईंदा आहियूं, माना अहिड़ी शइ न हूंदी आहे जेका सिंध जी बचियल हुजे, उते न खणी आहे, उहे सभु खणी ईंदा। पोइ जंहिंखे जेका वणे या जेका डिमांड कंदा आहिनि त असांखे हीअ आहे सुठी, पर असांखे हिन कलर में न खपे, त असां हुन खां उहो ऑडर वठी हुनखे ॿुधाईंदा आहियूं त तव्हांखे हीअ ऑडर आयो आहे, उन खां वरी पोइ अधु पेमेंट वठंदा आहियूं, त अधु पेमेंट ॾियो ऐं तव्हां एड्रेस वग़ैरह ॾेई छॾियो, त पोइ तव्हांजो सामान तव्हांखे मिली वेंदो। पोइ महीने 15 ॾींहं में पोइ वरी उन माई खां ठाराए करे पोइ असां उन्हनि खे कराईंदा आहियूं। किथे किथे असां डायरेक्ट लिंक बि कराए छॾींदा आहियूं त हीअ माई अथव। ऐं ॿी ॻाल्हि इहा त असां इस्लामाबाद या कराची जिते बि एग्ज़िबिशन थींदी आहे, असां कम्यूनिटी मां ई वठी ईंदा आहियूं। अच्छा, हा, उन्हनि खे वठी ईंदा आहियूं जेके पाण डील कनि, सही, त उन्हनि जो एक्सपोजर ज़रूरी आहे, ज़रूरी आहे। हा, त उन्हनि खे असां तक़रीबन 3-4 मायूं
माना हिकिड़े हिकिड़े तालके मां, जीअं हिकिड़ी मेहड़ मां, हिकिड़ी कैनशाह मां, हिकिड़ी दादू मां, हिकिड़ी चोई मां, ईअं सही 4 कॾहिं 5 मायूं, कराची, इस्लामाबाद, हैदराबाद। त हू पाण मार्केट कनि ॾिसनि। ऐं जेके असां दादू में एग्ज़िबिशन कईसीं, मेहड़ में कईसीं, जोही में कईसीं, उते त पाण ई स्टॉल ते बीठा, असां न बीठासीं। सही सही असां ॾिसो हाणे पाण खे लोकल आयो, पाण कयो। त हू पाण बि जेके आयो, DC आयो, AC आया, जेके बि आया, सभिनी खे पाण बि गाइड कनि, हीअ शइ हिनजी आई, हिनजी आई, हिन में ठही आहे, असां हेतिरे पैसनि में ठाही आहे। ॿी शइ हिकिड़ी जेका असां वटि हिकिड़ो वॾो मसइलो आहे, मां माना पंहिंजे हिसाब सां ॾिठो आहे, मूं ॿिए हंधि बि ॾिठो आहे, जेके मां ॿियनि जी एग्ज़िबिशन कयूं आहिनि। असां माण्हू छा चइजे लफ़्ज़, लालच चई सघिजे थो या नथो चई सघिजे, ख़बर न आहे। त हाणे मिसाल चवंदा हुआ हीअ हैदराबाद शइ वञे थी न, त हीअ शइ आहे 3000 जी, पर हैदराबाद जी 6000। पर जॾहिं शइ इहा हैदराबाद अचे थी त 6 में नथी हले। ऐं जेकॾहिं इहा शइ कराची थी मोकिलनि त उनमें 8000, ऐं जे इस्लामाबाद त 10000। बेशक इहा शइ आहे त मार्केट ज़ाहिर आहे, जीअं ज़िले हिकु ज़िले खां ॿिए ज़िले में मार्केट वधे थी पई, पर उन शइ जी क्वालिटी बि त ओड़ी हुजे न। शहर खे ॾिसी करे क़ीमत न वधायो, क्वालिटी खे ॾिसी करे वधायो। त असां वटि इहो रुझान तमामु घणो थी आहे। बसि चए न हैदराबाद में हले थी, हैदराबाद में हले थी, बिल्कुलु हले थी, पर उन शइ जी उहा वैल्यू बि त हुजे न। सही। त इहा मूं जेके पंहिंजी असां जेके जिन मायुनि खां असां सामान ठाहिरायो, उहे चवंदी हली वेंदी, हैदराबाद हली वेंदी। अड़े बाबा हैदराबाद में हलंदी, पर जेके वठण वारा आहिनि उहे उनखे बि 4 अखियूं आहिनि। सही सही। असां चऊं अवेयरनेस उन प्रॉपर वे में कोन्हे का, त पोइ माना ज़ाहिरी ॻाल्हि आहे अवेयरनेस आहे। ॾिसो अवेयरनेस त आहे न, ई साॻी शइ तव्हां दादू में 4000 में विकिरो कयो था, त उते इहा साॻी शइ तव्हां 6000 छो था चओ? अवेयरनेस त आहे न, माना सम्झ त अथनि, पर इहा सम्झ कान अथनि त मूंखे किथे कहिड़ी मार्केट रखणु खपे। असांखे मार्केट मूजिबि हलणु खपे, जेको बिज़नेस माइंड आहे। असां हिननि जी हाणे लास्ट ईयर असां हिननि जी मीटिंग बिज़नेस ते हिननि जी ट्रेनिंग बि कराईसीं, त बिज़नेस कजे कीअं। उते असां हिकिड़ो ट्रेनर हायर कयो होसीं, उन 3 ॾींहं हिननि खे ट्रेनिंग ॾिनी त तव्हां बिज़नेस जे लाइ कहिड़ियूं शयूं ज़रूरी आहिनि। सिर्फ़ु इहो कोन्हे को त तव्हां कपिड़ो वरितो रिली ठाहे छॾी, पर कपिड़ो वरितो त कपिड़े जी क्वालिटी कहिड़ी हुई, कपिड़े जो कलर कहिड़ो हुयो, कलर कॉम्बिनेशन कहिड़ी हुई, उन में धागो तव्हां कहिड़ो इस्तेमालु कयो, सुई केतिरी बारीक इस्तेमालु कई, कपिड़े में फिनिशिंग केतिरी रखी आहे, कलर मैच करे थो नथो करे, कलर फिटे त नथो, धागो फिटे त नथो, ऐं इहे उनखे आर लॻियल आहे या ख़ाली टोपो लॻियल आहे, जेको बि XYZ, उहे सभु शयूं ॾिसणियूं पवंदियूं पयूं। तव्हां जेकॾहिं इहे सभु शयूं अगरि कवर कयो था त पोइ त तव्हांजी शइ ज़बरदस्त आहे। पोइ तव्हां इहा शइ जेका 4000 हिते थी वञे, यकीन न इस्लामाबाद में 10000 में वेंदी। पर इहे शयुनि जो ख़्यालु घटि थो कयो वञे। हूअ चवंदी आहे न वॾो शहर हली वेंदी, वॾो शहर हलंदी कोन, वॾे शहर वापसि ईंदी, ऐं ईअं थिए थो। कुझु शयूं वापसि बि आयूं आहिनि। सही। वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो, न्यूज़ ब्रेक जी तरफ़ वधंदासीं व्यूअर्स, वरी वापसि अची करे कंटिन्यू कयूं था। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में। सभिनी ॾिसंदड़नि खे हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवां थी, ऐं पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में प्रोग्राम अवांजो पंहिंजो आहे, तव्हां बि प्रोग्राम में शामिलु थी सघो था। ऐं असां ॻाल्हि करे रहिया आहियूं पंहिंजी सिंध जी बहिराड़नि जे इलाइक़नि जी। ऐं जेकॾहिं असां थर जी ॻाल्हि करियूं, ऐं हिन टाइम में जेकॾहिं असां थर जी ॻाल्हि करियूं त अञा वधीक ख़ूबसूरत लॻंदी, छो त मींहं खां पोइ थर थी पवंदो आहे, ऐं थर जी ख़ूबसूरती त पंहिंजी ई हूंदी आहे। सो हुमेरा नूर साहिबा जिन प्रोग्राम में मौजूदु आहिनि। तव्हां ॿुधायो त हुनरनि जी जॾहिं ॻाल्हि थिए थी त जीअं हर इलाइक़े जे हुनर जी तव्हां ॻाल्हि कई, त हर इलाइक़े जो पंहिंजो हुनर थिए थो, पंहिंजी ख़ूबसूरती थिए थी। तव्हांखे सभिनी खां वधीक किथां जो हुनर वणियो, तव्हां घणो कहिड़ो भर्थ पातो, या आउं चवां त एक्सपोजर तव्हांजो कहिड़ो सुठो रहियो? मूं सभु पाता। मूंखे सिंधी भर्त हुजे या बलोची हुजे या पठाणनि वारो भर्त हुजे, मूं सभु पाता आहिनि। ऐं सिंधी भर्त मूं तमामु घणो पातो आहे, हर हवाले सां पातो आहे। एतिरे ताईं जो मुंहिंजा घर वारा ई परेशान रहंदा करे छा थी वई। हाणे किथे अगरि कंहिं ॻोठ में वियसि, टंडे मोहम्मद खान हिकिड़े ॻोठ में वियसि, त मुंहिंजी आदत आहे न, तव्हां खट ते वियो त तव्हांखे विहाणो ॾींदा आहिनि, त मूंखे माई विहाणो ॾिनो, त विहाणे जी छव एॾी ज़बरदस्त भरियल हुई जंहिंजी का हद न आहे, हुरमिचे जी। त मूं चयोमांसि कंहिं भरिया? चए मुंहिंजी धीअ भरिया। मुंहिंजो ॾाढो सुठो, हथ बि ॾाढो सुठो ऐं डिज़ाइनिंग बि ॾाढी सुठी। चए सुठो, तूं भरींदी आहीं? मूं चयो मूंखे शीशो भरणु ईंदो आहे, बाक़ी हुरमिचो भरणु न ईंदो आहे। हुरमिचो इलाही हार्ड बि थिए थो।
सभिनी हा भर्तनि मां मूंखे न ईंदो आहे बाक़ी ॿिया भर्त ईंदा आहिनि सही सो इन वेठासीं हिन खां पोइ मीटिंग हुई असांजी तक़रीबन 2-2.5 कलाक मीटिंग हली मीटिंग खां पोइ वरी असांजो ॿियो विज़िट हुयो हुते वॉश जो कमु पे हलियो असांखे वाशरूम वग़ैरह ॾिसणा हुया उहो ॾिसी आयासीं तक़रीबन असांखे 3:30 थी विया न त मुंहिंजी डायरी का उते रहिजी वई खट ते 3.5 कलाकनि खां पोइ मां वरी चयमि छोकिरी खे मुंहिंजी डायरी आहे उहा खणी अचो डायरी आई त डायरी सां गॾु वरी उहो विहाणे छह बि माई मूंखे मोकिले ॾिनी सही सही पोइ मां वरी लथमि गाॾी मां वापसि वई मां छह छो मोकिली चए तोखे वणे थी न मूं चयो वणे थी इन लाइ नथी वणे चए न बसि हाणे तुंहिंजी आहे खणी मां हाणे विहाणी छह मां छा कयां पोइ विहाणी छह सॼी कटी आहे उनजा उहे जेके गुल ठहियल आहे बेल ठहियल सॼी कटे दर्जी खे ॾिनमि ऐं मूं वॻो ठाराए छॾियो सूट तव्हां ठाराए छॾियो सूट ठाराए छॾियो कंहिं यकीन कोन कयो त हीउ सूट मथां को लॻल आहे या भरियल आहे त ईअं मां इलाही कमु कंदी आहियां रए जी आर कटे करे वॻे ते लॻाए छॾी या रुमचो आहे या टुक आहे होॾां जी होॾे होॾां जी गज आहिनि हिकिड़ो गज मूं गज 5-5-6 वॻनि ते लॻायो आहे उनखे थोरो चेंजिंग करे त मां हर क़िस्म जो भर्त पातो आहे ऐं मूंखे सिंधी सकाफ़त जी छा इश्क जी हद ताईं वणंदी आहे जीअं सिंध वणंदी आहे तीअं सिंधी सकाफ़त वणंदी आहे चाहे किथां जो बि भर्त हुजे कहिड़ो बि भर्त हुजे ऐं हर भर्त जी पंहिंजी सुञाणप आहे पंहिंजी हिते ई मूंखां विसरियो तव्हांखे ॿुधाइण कोटड़ी में ॾाढो ज़बरदस्त भर्त थिए थो पियो ख़ासि करे टुक ठाहिनि थियूं भर्त भरनि थियूं तमामु घणो हिते हुनर तमामु घणो आहे थर में तमामु घणो हुनर आहे थर जो वरी हुनर जेको मख़सूसु आहे ख़ासि करे उहो जेको गगो कंजरो जेको ठाहिनि थी पियूं जेको तव्हां मथां पाईंदियूं आहिनि उनजो पंहिंजो हिकिड़ो मख़सूसु भर्त आहे उनमें सिल्वर गोल्डन रंग बिरंगी भर्त हणनि थियूं त उहो बि सुठो आहे पंहिंजी वैरायटी आहे ऐं प्लेन भर्त बि आहे ब्लॉक प्रिंट जो कमु बि हुते तमामु घणो सुठो थिए थो पियो रिलियूं बि ॾाढी सुठियूं हुते ठहनि थी पियूं त हर इलाइक़े जो पंहिंजो हुनर आहे हर इलाइक़े जी पंहिंजी सूंहं आहे त उहा सूंहं जे हिसाब सां उहा शइ थिए थी पई हाणे जेके थर में तव्हां वेंदा त उते तव्हांखे ॻाढ़ो बिलू ऐं साओ मिलंदो तमामु घणो हर वॻे में मिलंदो सही कपिड़े में मिलंदो आहे रिली में मिलंदो आहे भर्त में मिलंदो आहे उहो शायदि इन करे जो उते ई आहिनि घणा करे मख़सूसु रंग इहे ई आहिनि या उन रंग खे लाइक थो कयो वञे पियो ऐं जॾहिं तव्हां अगरि हेॾां कोटड़ी साइड ॾे वञो या दादू साइड ॾे वञो या लाड़काणे साइड ॾे वञो त हिते तव्हांखे मल्टीपल पर्पज़ मिलंदो सही मुख़्तलिफ़ मिलंदा टंडे मोहम्मद ख़ान जो भर्त तव्हांखे वरी मुख़्तलिफ़ मिलंदो ऐं इन खां अलावा जेके तव्हां जैकबाबाद वारा जेके भर्त आहिनि जेके आम मिलनि बि अथा गज गलो ऐं ॿाहूं जी पटी इहो जैकबाबाद शिकारपुर जो भर्त आहे सही सही इन में बि हाणे वैरायटी इलाही अची वई आहे अच्छा सोशल मीडिया जो किरदारु इन में कीअं था ॾिसो लाइक छोकिरियूं ख़ासि करे जीअं तव्हां चओ था त मैट्रिक जेके पढ़ी वञनि थियूं जेकॾहिं उहे भर्त कनि थियूं त हाणे चैनल्स वग़ैरह ॾिसी करे थोरो उन कम में जिदत आई आहे इन सभु खे कीअं था ॾिसो तव्हां जिदत आई आहे बिल्कुलु माना पहिरीं त हिकिड़े ई सूट ते जेतिरी महिनत मां सम्झां थी कई वेंदी हुई उहा महिनत जे करे 4-5 सूट्स ते थी वञे ऐं ॾाढो लाइटली कमु बि थी वेंदो ख़ूबसूरती बि हूंदी हुनमें हुननि खे अगरि कमु ॾिनो वञे त असुलु मसइलो पैसे जो आहे मूं जेको ॾिठो आहे जेको मां फील्ड वर्क कयो आहे सही त औरतुनि वटि एतिरो पैसो कोन्हे सिधी सी ॻाल्हि आहे हुननि जो गुज़ारो पंहिंजो जहिड़ो तेड़ो गुज़ारो हू कनि थियूं पर हुन वटि एतिरो पैसो कोन्हे जो हू उन वैरायटी जो कपिड़ो वठनि उन वैरायटी जो धाॻो वठनि ऐं उन वैरायटी जी कलर कॉम्बिनेशन कनि जेका ॿिए शहर ताईं पहुचे या ॿिए शहर में वणे अगरि सुठी शइ ठाहिनि थी पयूं अगरि उहो फेसबुक ते अपलोड थी वई त यकीनन मार्केटिंग थी वेंदी पर उहा उन शइ कान्हे न हू कपिड़ो उहो किथां वठनि तव्हांखे हीउ जेको तव्हांखे पातल आहे न या हीउ जेको मूंखे पातल आहे हीउ तव्हांखे दादू में न मिलंदो सही हा बिल्कुलु बिल्कुलु हीउ कोन्हे का ब्रांड तव्हांखे दादू में न मिलंदी ठीकु आहे हाणे ज़ाहिर उते जंहिं लेवल जो कपिड़ो मिले थो त मायूं उहो ई ख़रीद कंदियूं न त उन लेवल जो कपिड़े जी वरी वैल्यू बि ओड़ी थींदी ठीकु उन उते जेके कलर आहिनि पंहिंजी मर्ज़ी जा हणनि थियूं या त हुननि खे मुसलसल हिकिड़ो माण्हू हुजे जेको हुननि खे गाइड करे इहा मूं हिकिड़ी कोशिशि कई हुई शौरी पंहिंजे मैनेजमेंट सां मूं ॻाल्हायो हुयो मूं हुननि खे चयो त तव्हां इन्वेस्टमेंट करियो त कमु असां मायुनि खां कराए वठूं था कपिड़ो असां हैदराबाद या कराची में वठंदासीं होलसेल तां धागा अची वेंदा होलसेल तां शीशा अची वेंदा सुयूं अची वेंदियूं सभु होलसेल में अची वेंदो ऐं उहो पोइ जंहिंखे ॾियणो आहे उनखे असां उन हिसाब सां ॾींदा वेंदासीं ऐं उहा उन महीने में 15 ॾींहंनि में असांखे उहो सभु ठाहे ॾींदी ऐं हुननि खे अधु पेमेंट पहिरीं अधु पेमेंट बाद में ॾींदासीं
पर इहा शइ न थी सघी, उहा जेका मुंहिंजी सजेशन हुई सजेशन ई रहिजी वई, न थी सघी। अच्छा, उनजो रीज़न छा हुयो? मैनेजमेंट जा पंहिंजा फ़ैसिला, पंहिंजी पॉलिसियूं, मैनेजमेंट इम्प्लीमेंटेशन या वरी इंट्रस्ट न हुयो उन्हनि खे इन शइ सां। हालांकि ॿियनि इदारनि कयो साॻी इलाही, इन तव्हां अगरि सखर साइड तव्हांजो वञणु थिए थो त सरसो वारनि सां तव्हां वञी विज़िट करे अचो, उन्हनि जो ज़बरदस्त ठहियलु आहे, सही ॾिसण जहिड़ो आहे, ऐं उन वटि हर वक़्तु मटीरियल ठहियो पियो आहे। त अहिड़ा ॿिया बि इदारा आहिनि जिन ठाहे रखियो आहे पंहिंजो मटीरियल, ऐं साॻी हिन माइन ई कयो आहे, उन माइन खे उजरो बि मिले थो, सामान बि अवेलेबल आहे, ऐं उन लेवल जो सामान आहे जो तव्हां कंहिं बि एग्ज़िबिशन में खणी वञी सघो था पिया। ऐं को डोनर अचे थो या को फॉरेनर अचे थो, तव्हां उनखे गिफ्ट बि, उहो उन स्टैंडर्ड जो गिफ्ट बि आहे त उहो तव्हां करे सघो था पिया। त उनजे लाइ मैनेजमेंट खे इंट्रस्ट वठणु खपंदो हुयो, पर न वरितो, ऐं न वठण जे करे हिन वक़्तु अहिड़ो को आउटलेट कोई कोन्हे को जो जेको हेॾो बहितरीनु हुनर पियो आहे आउटपुट मिले एतिरे टाइम खां पोइ। अच्छा, बाक़ी इहा शइ आहे ज़रूर त जेकॾहिं मां हुनखे पंहिंजो कपिड़ो ॾिनो आहे ऐं चयो आहे थी बा कपिड़ो थी हिन में ही धागा इस्तेमालु कजां, ही डिज़ाइनिंग कजां, त उहा मूंखे ठही मिली आहे, एग्ज़ैक्ट उहा ई शइ मिले थी, सही तरीक़े सां गाइड कयो वञे थो, त सही था चओ। अच्छा, जेकॾहिं अव्हां जी ॻाल्हि कयूं हाणे प्योरली, थोरो तव्हां पंहिंजी बि स्टोरी ॿुधाइजो, तव्हांजी एजुकेशन कीअं रही, हेसी ताईं कीअं पहुतव, सॼो सफ़र शॉर्ट में हाणे असांखे ॿुधायो। पनवाकिल जा आहियूं, ज़िलो सखर, नानाणा बि उतां जा, ॾाॾाणा बि उतां जा, पैदाइश बि मुंहिंजी पनवाकिल जी आहे, ऐं 9th ताईं तालीम बि पनवाकिल में थी। उन खां पोइ बाबा न 5 ताईं पनवाकिल में थी, वरी 6 क्लास मां ठटे में मकली में पढ़ियो। सही सही। थी बाबा जी उते पोस्टिंग हूंदी, हेड हुआ पंहिंजे स्कूल जा। अच्छा। उन खां पोइ वरी मुंहिंजी वरी त असां वापसि हलिया वियासीं पनवाकिल, त मां 6, 7, 8 उते ई पढ़ियो। पोइ वरी 9th में बाबा वरी जी पोस्टिंग थी वई एज़ अ लेक्चरार ज़रा यूनिवर्सिटी टंडोजाम में। अच्छा, त पोइ असां टंडोजाम हलिया आयासीं, पर मुंहिंजी जेका तालीम हुई उहा उतां ई थी, पनवाकिल में, माना 9th 10th फर्स्ट ईयर मां पनवाकिल मां कयो। पोइ फर्स्ट ईयर खां पोइ वरी मां इंटर जेको हितां हैदराबाद बोर्ड मां, छा चवंदा आहिनि, ट्रांसफ़र करायो। हा, हैदराबाद बोर्ड में थियो मुंहिंजो। ठीकु, उन खां पोइ BA बि हितां ई थी, MA सोशोलॉजी में कई, ऐं अदब मुंहिंजो इत्तेफ़ाक़ आहे, बाबा मुंहिंजो राइटर हुयो, अफ़साना लिखंदो हुयो, ऐं यूनिवर्सिटी जा जेके बुक्स हुआ उन में पंहिंजा कॉलम वग़ैरह लिखंदो हुयो। सही। ऐं ॾाढो मुतहरिक मेंबर हुयो हुनजो सिंधी अदबी संगत पनवाकिल जो। असांजे तॾहिं असांजे घर में पनवाकिल में सिंधी अदबी संगत जूं गॾिजाणी थींदियूं हुयूं। सही। असांजे ओताक में। त मां नंढड़ी हूंदी हुयमि त पोइ इहो पाणी खणी वेंदी हुयसि, गिलास रखी ईंदी हुयमि, कोप रखी ईंदी हुयमि। उहो बैकग्राउंड मूंखे अॼु बि यादि आहे। त वाह 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 ईंदी सम्झ में, ॿियो सम्झ में कुझु ईंदो ई कोन। नंढड़ी हूंदी हुयसि, अम्मी चवंदी गिलास रखी अचु, ॿ गिलास रखी ईंदी हुयमि, एतिरी नंढड़ी हुयसि। सो वाह 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 कंदा हुआ। पोइ इहे मूंखे अॼु ताईं यादि हो, वाह 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 वाह। बाबा हूंदो हुयो, ताज बलोच साहिबु, हाणे डेथ थी वई आहे हुननि जी, उहे हूंदा हुआ, सरवर सेफ साहिबु आहिनि, उहे AC भाॻिया आहिनि, ऐं ॿिया राइटर पनवाकिल जा नईम शेख, इहे सभु हूंदा हुआ। त उहो जेको वाह वाह वारो असरु आहे न, उहो मुंहिंजे दिमाग़ ते अॼु बि वेठल आहे। उन खां पोइ वरी बाबा जो ट्रांसफ़र थी वियो मिर्ज़ापुर, राणीपुर मिर्ज़ापुर इन पासे ॾे। मिर्ज़ापुर जो मशहूरु शाइर आहे निसार बज़मी साहिबु। त मुंहिंजी नंढपण में जेका मुलाक़ात थी निसार बज़मी साहिब सां थी हुई, मूंखे अॼु बि यादि आहे। हू खट ॿाहिरि पंहिंजे पधर में खट ते हू सुता पिया हुआ, तबियत ख़राबु हिन लाइ छा। पोइ असांखे अम्मी चयो त भई सिंध जो वॾो शाइर त वञी मिली अचोसि। पोइ जॾहिं सलाम कयोसींसि त उन मथे ते हथु रखियो, त मूंखे उहो मथे ते हथु रखण बि अॼु यादि आहे। मूंखे शायदि लॻंदो आहे मुंहिंजी फीलिंग्स आहिनि त हिकु उहो वाह वाह जेका अदबी संगत जी, ॿियो निसार बज़मी जो हथु, शायदि मूंखे अदब में इन ॿिनि शयुनि आंदो आहे। वाह वाह। हा, इन वाह वाह ऐं हुनजो हथु। त चवंदा आहिनि न त तव्हांखे दुआ जो हथु कंहिंजो बि लॻी सघे थो। बहरहाल उहो निसार बज़मी जो हथु, हुननि जो खट ते सुता पिया हुया, ऐं हुननि असांखे रूह अफ़ज़ा जो शरबत पीआरियो हुयो, चए न ईअं न वञो। ऐं वॾी मज़े जी ॻाल्हि, उहो जेके ठिकर जे हूंदी नी आहे वटा जेके ठिकर, उन में उहो बि मूंखे यादि आहे त ठिकर जे वटे में उहो असांखे रूह अफ़ज़ा जो शरबत असां पीतो होसीं, माना फस्ट टाइम ज़िंदगी में त ठिकर में प्याले में कीअं पीबो आहे। बहरहाल उहो पीतोसीं, त उहो असरु रहियो मूं ते। उन खां पोइ वरी असां टंडोजाम अची वियासीं। मूं ते जेको अदबी हवाले सां असरु चइजे उहो घणो
मकली जो मूंखे ॾाढो आहे। नकली ससुई जो किरदारु तव्हांखे मुंहिंजी शुरू वारी शायरी में तव्हांखे मकली ऐं ससुई घणी मिलंदी। उनजो असरु अलाए इहो हाणे कुदरती रहियो आहे छो रहियो आहे इहो मूंखे पाण ख़बर न आहे, पर घणो रहियो आहे। मकली जी ख़ामोशी औरत जे किरदार सां हिकिड़ो लगाव आऊं चई सघां थी। औरत ईअं त हाणे पोइ मारवी बि आहे ऐं सुहिणी बि आहे, पर ससुई जो घणो मूंखे माना जीअं मूं हुनखे पढ़ियो या जीअं हुनखे ॿुधो। वरी हालांकि मकलीअ ते रहंदा हुआसीं, हर हफ़्ते असां कीझर ते वेंदा हुआसीं, पर नूरी जो मूं ते असरु कोन्ह थियो। नूरी जी बिल्कुलु विच ते आहे, नूरी जाम तमाची, त उनजो न थियो, पर ससुई जो किरदारु इलाही असरु थियो। त उन मां मूंखे माना मिलंदी हुई जदोजहद जेका आहे न, त हल हलां हल हलां। इहो ई सवाल हुयो मुंहिंजो त मुंहिंजी ज़िंदगी बि हल हलां, हिन वटि बि हलां पई। माना रुकण जो नालो न आहे या वेहण जो नालो कोन्हे को, जदोजहद ई जदोजहद। ज़िंदगी आहे बि ईअं ई दुखनि सूरनि सां मिलियल जुलियल, ऐं बसि तव्हां जदोजहद कयो त ठीकु आहे, नथा कयो त तव्हां वेहिजी वेंदा। त उहो ससुई जो उहो किरदारु, अणॾिठल किरदारु जेको मूं ॾिठो महसूसु, मूं सम्झो महसूसु कयो, ऐं इहो मुंहिंजे मथां हावी थिया। इहे टे माना शयूं जेके आहिनि मूंखे अगरि, ऐं चौथो मुंहिंजो बाबा पंहिंजो राइटर हुयो, पर बाबा मूंखे कॾहिं इन पासे आंदो कोन त तूं लिख या कर, पर इहो कुदरती थी जो मां पाण आयसि। माना कुदरती 3-4 पिलर्स थी विया जेके स्ट्रॉन्ग पिलर्स आऊं चवां त। स्ट्रॉन्ग पिलर मां इहो अॼु बि चवंदी आहियां, वाह वाह, उहे वाह वाह अॼु बि यादि आहे मूंखे, जेका वाह 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 कंदा हुआ, ज़बरदस्त ज़बरदस्त। त उहा वाह वाह, निसार बज़मी जो हथु, ससुई जो जेको किरदारु मूं पढ़ियो उनजो असरु, ऐं प्लस बाबा जो ख़ुदि राइटर हुजणु, त इहे जेके शयूं आहिनि इहे इन्हनि मूंखे शायदि अणॼाणाई में, बेख़ुदीअ में, माना बग़ैर सोचणु सम्झण जे इन लिखण वारे पासे आंदो। ऐं पोइ मूं लिखणु शुरू कयो। हालांकि असां 7 भाउ भेण आहियूं, पर लिखंदी मां ई आहियां, ऐं ख़ानदान जी बि पहिरीं छोकिरी आहियां जेका लिखे थी पई, हिन महिल ताईं ॿी काई बि कान्हे का। त ईअं मुंहिंजो लिखण बि शुरू थियो, इतफ़ाक़नि हुयो लिखण बि 100% इतफ़ाक़नि, को माना शौरी तौरु कोशिशि कहा कोन हुई, या कॾहिं बाबा चयो त तूं लिख या कर, कॾहिं बि न, 100% इतफ़ाक़नि लिखियो आहे। ऐं NGO जी लाइफ बि मुंहिंजी इतफ़ाक़नि थी आहे। पहिरीं मूं टीचिंग कई, उहा बि इतफ़ाक़नि थी कुझु अर्सो। अच्छा, तालीम छा था सम्झो, केतिरो सघारो कयो तव्हांखे, केतिरो पावरफुल तव्हां पंहिंजो पाण खे सम्झो? न, मां तालीम मूंखे न कयो आहे, मूंखे तालीम न, मूंखे माहौल कयो आहे। माहौल त असरु करे थो इंसान जी ज़िंदगी। माहौल, तालीम ॾिसो इलाही माण्हू आहिनि जेके तालीम हासिल कनि था पिया, पर उनखे ॻाल्हाइण बि कोन थो अचे, को ढंग बि कोन्हे। इलाही माण्हू अहिड़ा ठहनि तालीम याफ़्ता, चवंदा आहिनि डिग्रीज़ मैटर कोन कंदियूं। त मूंखे डिग्री पंहिंजी जाइ ते, पर मूंखे ॿाहिरि माहौल घणो असरु कयो आहे। माना मां सवली सिंधी में मां चवंदी आहियां त मूं ॿकरियूं कोन चारियूं आहिनि, मूं माण्हू चारिया आहिनि। त जेको मां माण्हुनि सां गॾु हली आहियां न, थर जे माण्हुनि सां, दादू जे माण्हुनि सां, टंडो मोहम्मद ख़ान आहे, टंडो अल्हयार आहे, हैदराबाद आहे, कराची आहे, ठट्टो आहे, त इन्हनि माण्हुनि सां जेको मां घणे खां घणो हली आहियां, मिरपुर ख़ास आहे, सांगड़ आहे, त जिन ज़ाहिर आहे हर 40 किलोमीटर खां पोइ असांजो लहजो, असांजो अंदाज़ चेंज थो थिए पियो, त मुख़्तलिफ़ माण्हुनि सां रही आहियां, त मुख़्तलिफ़ माण्हुनि सां, ऐं हर लेवल जे माण्हू सां, माना अगरि टॉप मैनेजमेंट जा माण्हू आहिनि त हेठि लोअर क्लास जे जेका हारी आहे, नारी आहे, त मां उन सां बि गॾु कमु कयो आहे। त मूं ते उन समाज जो, उन सोसाइटी जो, उन माहौल जो मूं ते असरु घणो पियो आहे। लिखण जे हवाले सां बि मूंखे को फ़क़ीर मिलंदो आहे, मां उन ते बि लिखी छॾींदी आहियां। हुमैरा नूर साहिबा ॾिसो, चवंदा आहिनि त तालीम जेको आहे इंसान खे जेको आहे सो शऊर ॾिए थी, पर डिग्रीज़ बि चयो वेंदो आहे त उहे मैटर कोन कंदियूं आहिनि। ज़रूरी, यकीनन ज़रूरी आहिनि, छो त हिकिड़ो प्रूफ ज़रूरी आहे सोसाइटी जे लाइ। आऊं चवां तव्हां कंहिं बि इदारे में वञो था, स्किल्स बेशक तव्हां में हुजनि, पर हिकिड़ो प्रूफ हूंदो आहे जंहिंजे थ्रू आऊं चवां तव्हांजी एंट्री थी सघे। पर डिग्रीज़ पोइ बि मैटर कोन कंदियूं आहिनि। अव्हांजो एक्सपोजर जीअं मूं ॻाल्हि कई त उहो मैटर करे थो, तव्हांजो एक्सपीरियंस मैटर करे थो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजी यकीनन आऊं मुतफ़िक़ आहियां त माहौल जो असरु उहो इंसान जी ज़ात ते घणो पवे थो, कहिड़े बि लिहाज़ खां हुजे। पाण तव्हां कंटिन्यू कंदासीं, वक़्तु साईअ जो थी वियो आहे व्यूअर्स, असां साईअ जी तरफ़ वधूं पिया। पर जॾहिं हाज़िर थियूं तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में।
वेलकम बैक नाज़रीन। सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भली कार चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबह मेहरान में ऐं आऊं चाहियां थी त असां उतां खां ई पंहिंजी कचहरी खे शुरू कयूं जिथां असां छॾियोसीं। एक्सपोजर जी बि ॻाल्हि हले पई, तव्हांजे एक्सपीरियंस जी बि ॻाल्हि हले पई, अव्हां जी ॻाल्हि हले पई, तालीम जी ॻाल्हि हले पई। अच्छा, जेकॾहिं ऑफिशियल पोस्टिंग्स जी ॻाल्हि करियो त स्टार्टिंग खां कीअं ॾिठो पंहिंजे हिकिड़ो कैरियर खे तव्हां पोस्टिंग्स जो ज़िक्र कंदा हलो प्रोग्राम में, ऐं वधीक हार्ड टाइम किथे ॾिठो ऐं लाइट टाइम कहिड़ो गुज़रियो, सुठो वक़्तु कीअं गुज़रियो? पोस्टिंग मुंहिंजी पहिरीं थी, मां BA जा एग्ज़ाम ॾिना हुआ त मूंखे जॉब मिली वई, अञा रिज़ल्ट कोन आयो हुयो। तरदीप में मिली हुई, सॉरी सेव द चिल्ड्रन UK जो प्रोजेक्ट हुयो इस्लाम कोट में, थरपारकर में। माना फर्स्ट टाइम कंहिं इंटरनेशनल शुरूआति जेका थी आहे इंटरनेशनल इदारे सां ई थी आहे ऐं नंढी उमिरि में थी, माना अञा BA जा एग्ज़ाम ॾिना ऐं मां पंहिंजी पूरी ऑफिस में सभ खां नंढी मां ई हुयसि। त उते मूंखे सरींदा ईअं हुआ त डोल ऑफ ACF गुॾी। सो बहरहाल उतां स्टार्टिंग थी ऐं उन खां पोइ उते मां पूरा 5 साल थर में रहियमि ऐं थर में उन दौर में रहियमि जॾहिं रोड बि कोन हुआ, बिजली बि कोन हुई ऐं घिटियूं नालियूं का शइ कोन्हे, बसि इस्लाम कोट शहरु बहितर हुयो, मिठी शहर कुझु बहितर हो, बाक़ी ॿी का फैसिलिटी कान हुई। त शाम अगरि तव्हां 6 बजे खां पोइ अचो त काॾे वेंदो, नांग बलाऊं बि तमामु घणियूं, बरसातूं पवनि त बि ख़तरो घणो। त उन हालत में मां 5 साल थर में रहियमि। ॾाढो टफ टाइम हो मुंहिंजो, जेको तव्हां चओ था हार्ड वर्क, उहो मां थर में रहियमि। थर में मूं एतिरो कमु कयो जो सुबुह 6 बजे खां निकिरंदा हुआसीं त राति जो 1 बजे ईंदी हुअसि वापसि, ऐं आराम जो बि टाइम कोन हूंदो। उनखां पोइ इहो जेको इदारो हो सेव द चिल्ड्रन UK, इहो आयो हुयो रिलीफ जे लाइ, जॾहिं थर में ॾुकार थियो त ॾुकार जी सूरत में आयो, पर उन इदारे जी इहा पॉलिसी आहे त जिते बि ॾुकार ईंदो आहे उते 10 साल कमु कंदो आहे। 10 साल खां पोइ उहो इदारो कंहिं न कंहिं लोकल इदारे जी शेप में हैंड ओवर करे हलियो वेंदो आहे। त पोइ सेव द चिल्ड्रन UK वारनि इहो इदारो तरदीप रूरल डेवलपमेंट जे नाले सां हैंड ओवर करे पाण हलिया विया। वरी असां उतां ई कंटिन्यू कयोसीं। त उहो जेको टफ टाइम हुयो, माना उहो माण्हुनि खे रिलीफ मिलियो। 10 साल तव्हां जिते रिलीफ ॾियो ऐं तव्हां इंटरनेशनल चांवर ॾियो, इंटरनेशनल साबुण ॾियो, क्रीम ॾियो, शैम्पू ॾियो, खाइण पीअण शयूं ॾियो, कपिड़ा ॾियो, उहे माण्हू जॾहिं लोकल शइ ते अचनि ॾाढो ॾुखियो आहे। ऐं रिलीफ खां पोइ जॾहिं तव्हां हुनखे अचो त हाणे बाबा तव्हांखे कमु करिणो आहे ऐं तव्हांखे हाणे पंहिंजी सेविंग करणी आहे, त उन्हनि माण्हुनि खे मोटिवेट करणु ॾाढो ॾुखियो आहे। ऐं उहो पापड़ जेके मूं वेलिया उहो मूंखे ख़बर आहे, ॾाढो ॾुखियो पापड़ वेलियासीं। बहरहाल इहो बि तजुर्बो हुयो थर जो, त वारी में हलणु चढ़णु, भिटुनि ते चढ़णु, इहो ॾाढो थकाईंदड़ हुयो। इंजॉयमेंट पंहिंजी जाइ ते हुई, इंजॉयमेंट थर में तॾहिं थिए थी जॾहिं बरसाति थिए थी, हाणे जी मौसम आहे, त तॾहिं तव्हां हर शइ सुकून वारी, माण्हू बि ख़ुशि, माल बि ख़ुशि, ज़मीन बि ग्रीन लॻी पई आहे, पाणी लॻो पियो आहे, थधिकार लॻी पई आहे, त हर शइ सुठी लॻे थी। पर जीअं जीअं उहा सुकण शइ थिए थी न, माण्हू जे रवैयनि में बि तब्दीली अचे थी पई। त ज़ाहिर आहे पोइ लॾ पलाण बि शुरू थिए थी, त इलाही माण्हू लॾे हलिया वेंदा हुआ तॾहिं, हाणे त इलाही घटि था लॾनि पिया, अॻे लॾे वेंदा हुआ। त ज़ाहिर जेको लॾे वञनि माण्हू 4-4 महीना 8-8 महीना लॾे वञनि, त जेको असांजो कमु थियल हूंदो न सॼो ख़तमु थी वेंदो। वरी जॾहिं इहे माण्हू वापसि ईंदा, वरी असां हिन सां कमु कंदा हुआसीं, त पोइ असांखे डबल 2 3 4 रीस्टार्ट जेको पाण चवंदा आहियूं वधीक ॾुखियो हूंदो आहे, उहो ॾाढो ॾुखियो हूंदो। त उहो ई न ॾुखियाई में असां कमु कयोसीं जिते माण्हुनि खे खाइण लाइ कुझु कोन हूंदो हुयो, ऐं गुरबत बि तमामु घणी, नौकिरी जा वसीला कोन हुया, तालीम त न हुजण जे बराबरि हुई, TV रेडियो त सवाल ई कोन थो पैदा थिए। किथे किथे को रेडियो ईंदो हूंदो, कंहिं जेको माण्हू अमीर माण्हू हुजे उन वटि कंहिं वटि रेडियो हूंदो, त पोइ उते चौधारी सॼो ॻोठु वेही उहो रेडियो BBC लंडन ॿुधंदा हुआ, या रेडियो हैदराबाद ॿुधंदा हुआ, या वरी ऑल इंडिया रेडियो जी ख़बरूं ॿुधंदा हुआ। त इहो बि वरली किथे किथे, ऐं हिकिड़ी ख़बर पहुचाइण जे लाइ बि माना 2-2 ॾींहं लॻंदा हुआ, त हुन अॻे माण्हू ताईं ख़बर पहुचे। त एॾा वसीला कोन हुआ, रोड रस्ता कोन हुआ, गाॾियूं कोन हुई, छकिड़ो हिकिड़ो हलंदो हुयो, मां हुन छकिड़े में बि चढ़ियमि 3-4 दफ़ा नगर पार्कर वञण जे लाइ। त इहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते हुयूं, ॾाढो तल्ख़ तजुर्बो थियो, पर इन मूंखे इलाही लेसन लर्निंग इलाही थी मुंहिंजी इन मां। त ॾुखियो एरिया जॾहिं कमु कजे त कीअं कजे, ऐं ज़ाहिर मुंहिंजी जेका शुरूआति थी आहे जॉब जी, उहा इन ॾुखे एरिया मां थी आहे, ॾुखे माहौल मां थी आहे, ॾुखियनि माण्हुनि सां थी आहे। ऐं ॿी ॻाल्हि त उते सिंधी घटि थी हले, ढाटकी ॿोली थी हले, माना किथे किथे जीअं हाणे डीपीले वारी साइड आहे, हिते सिंधी ढाटकी मिक्स आहे,
कोई मसइलो कोन्हे सम्झण में। बाक़ी इस्लाम कोट मिठी हिते ढाटकी थी हले पई ऐं ठीकु ढाटकी आहे, माना सम्झी वञो था तव्हां। बाक़ी जे तव्हां उमरकोट छाछरो विया त वेठा हुजो, सम्झ में ई न ईंदी चवण छा था, एॾी ॾुखी आहे। ऐं वरी जे नगर पार्क वञो त कोली त उनखां वधीक ॾुखी त कोलियुनि जी ॿोली। हाणे कोलियुनि खे जेकॾहिं चयोसि न हुमेरा चओ त हुमेरा कोन चवंदा, हुमेरो चवंदा। अच्छा, हुनखे अलिफ चवणु अचे कोन थो। अलाह कोन चवंदा, ला। ताहिरा ताहिरा न चवंदा, ताहिरो। त अहिड़े नमूने त हाणे उन्हनि मां उहे त हीअं खणी ईंदा जा हिकिड़ा हिकिड़ा नंढा नंढा लफ़्ज़, पर जेकॾहिं हू अगरि पूरी ॿोली ॻाल्हाइनि था न पंहिंजी त सम्झणु ॾुखी आहे। त उनखे सम्झण जे लाइ बि टाइम खपे पियो। त जॾहिं ॿोली या कम्युनिकेशन सोर्स ई जेको आहे सो डिस्टर्ब माण्हू हुजे त पोइ हा, उते असांखे इहो हूंदो त वरी कंहिं न कंहिं मर्द खां असां सपोर्ट वठंदा हुआसीं, छो जो वरी मर्द ॿाहिरि निकिरनि था न त उहे सिंधी ॻाल्हाईंदा हुआ त पोइ उन्हनि खां सपोर्ट वठंदा हुआसीं। त शुरू में त पहिरियों साल त थोरो तकलीफ़ थी हुई, उनखां पोइ वरी आहिस्ते आहिस्ते पोइ मां पाण ढाटकी सिखी हुयसि त पोइ उन सां ढाटकी में ॻाल्हाईंदी हुयसि। सही। अच्छा, तव्हां माना घरनि में वेंदा हुयव त पोइ स्टार्टिंग में थोरो अवॉइड कंदियूं हुयूं औरतूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। हिकिड़े दफ़े असां या लिकी वेंदियूं हिकिड़े दफ़े असां वियासीं छाछरो, असांजी ट्रेनिंग हुजे 27 ॾींहंनि जी, उन ट्रेनिंग खे PRA। सो उन ट्रेनिंग जे लाइ असां तक़रीबन हुआसीं 25-26 27 माण्हू हुआसीं। असांजो जेको अरेंजमेंट कयो वियो हिकिड़ो प्राइमरी स्कूल में कयो वियो, उनजा 2 कमरा हुआ ऐं थर जो छाछरे जो पाणी नमकीन पाणी हुयो। पोइ उन में जेके छोकिरियूं हुयूं असां 12-13 छोकिरियूं, असांखे हिकिड़ो रूम ॾिनो वियो, जेके 15-16 मर्द हुआ उनखे ॿियो रूम ॾिनो वियो। ऐं हिकिड़ो वॉशरूम हुयो, हिकिड़ो नंढिड़ो किचन हो, हिकिड़ो नंढिड़ो उहो स्कूल नंढिड़ो हो न, त उन में असांखे सुबुह जो निंड मां उथंदासीं त असांखे हिकिड़ो गिलास मिठे पाणी जो मिलंदो हुयो। हाणे इन में मुंहुं बि धो, पेस्ट बि करे अचो, जेको करिणो थो करे अचो। छो जो एॾो खारो पाणी हूंदो, तव्हां मुंहं ते रखी न सघंदा। त उहो मिलंदो असांखे सॼे ॾींहं में हिकिड़ो गिलास असांखे सिर्फ़ु मुंहुं धोइण जे लाइ मिलंदो। उन खां पोइ बाक़ी त बाथरूम जे लाइ या तड़ जे लाइ नमकीन पाणी, ऐं उहो एॾो नमकीन हूंदो हुयो तव्हांजी खल लही वञे या तव्हांखे दाणा दाणा थी वञनि। सो ऐं ॿियो गर्मी तमामु घणी, उन गर्मी में तव्हां तड़क नथा तड़कियो त बि मसइलो आहे, कयो था नमकीन पाणी में त बि मसइलो, माना एॾो ॾुखियो हुयो। उन जॾहिं असां ॻोठ में वियासीं त असांखे PRA करिणो हूंदो, उते ग्रुप ठाहिणा हूंदा। असां हिकिड़े ॻोठ में ई त हुआसीं। पोइ उते बसि चइबो आहे माण्हू आया आहिनि, माण्हू आया आहिनि, दरवाज़ा बंदि कयो, दरवाज़ा बंदि कयो, अंग्रेज़ आया आहिनि। असांखे अंग्रेज़ चवंदा, मूंखे अंग्रेज़ चाणी, अंग्रेज़ चाणी आई आहे। त अहिड़े नमूने खोड़ सां जिते वेंदासीं, हिकिड़े घर वियासीं असां, हुननि दरवाज़ा बंदि करे छॾिया। असां खड़काए ॾिठासीं, चई न असां ईंदासीं। ॿियो घर, टियों घर, 3 ॾींहं असां हुन स्कूल में रहियल हुआसीं, कंहिं दर न खोलियो। पोइ नेठि ॻोठ जे हिकिड़े वॾेरे सां ॻाल्हायोसीं, हुननि खे इहो हुयो त असांजी ज़मीनूं लिखी खणी वेंदा ऐं ॿियो हूंदो त असांजी मायूं भॼाए वेंदा। हुनखे ख़ौफ़ इहो हुयो। ज़ाहिर आहे कॾहिं हुननि कंहिंखे ॾिठो ई कोन, के नए माण्हू खे। फस्ट टाइम हुन ॻोठ में असां वियासीं, हेॾो सारो ग्रुप, 5-6 गाॾियूं, सभिनी जी मानी बि उते बि पचे। ऐं पोइ बहरहाल हुनखे सम्झायोसीं, वॾेरे खे, वॾेरो ॻाल्हि सम्झी वियो। उन पंहिंजे मां, उन चयो त तव्हां न अचो, मां पाणे सम्झायां थो। पोइ हुनखे 2 रातियूं वरी उनखे लॻियूं, कन्विंस करण में, 2 रातियूं उनखे लॻियूं। उनखां पोइ वरी मर्दनि वरी पंहिंजी औरतुनि खे कन्विंस कयो, वरी ॿी राति उन्हनि खे अञा उहा लॻी। 3 रातियूं असां पाण ई हुआसीं, 3 ॾींहं 3 रातियूं त असांजा ईअं ज़ाया थिया। को दर न खोले, मायूं दर बंदि करे, चवंदा तव्हां असां खणी ईंदो, असांजा मायूं खणी ईंदो। बहरहाल 5-6 ॾींहं खां पोइ जॾहिं सूरत हाल बहितर थी, पोइ मायूं छॾनि छा असांखे, जॾहिं असां वञूं वापसि पिया वञूं त रोअनि पई, न वञो। हालांकि असां ॿोली जो वॾो मसइलो हुयो, चेलार साइड में, छाछरे साइड जेका ॿोली आहे, ढाटकी ॿोली आहे, उहा सिंधी खां इलाही चेंज आहे। कुझु लफ़्ज़ तव्हांखे सिंधी जा मिलंदा, पर घणे भाङे न मिलंदा। त पोइ उहे मायूं रोअनि पयूं, न वञो। असां सां गॾु वियो, असां सां कचहरी कयो, असां सां ॻाल्हायो। त उते असांखे असांजी लर्निंग ॾाढी थी, छो जो हुनखे का ख़बर कान्हे दुनिया जी। ऐं हिकिड़ो नओं माण्हू आहे न, त ॿार आहिनि, त ॿार खे जेको सिखाए सिखंदो। कुझु बि न तालीम हुई हुते, न उन वटि अच्छा हुनर बि कोई कोन हुन मथां छा थी वियो, कुझु बि न। बसि ईअं जहिड़ा तेड़ा, हिकिड़ी का ॻोठ में चङी माई आहिनि जेका सिलाई करे पई, सिलाई अहिड़ी जो अञा हुननि जे लाइ त उहो दर्ज़ी हुई, पर हुनजी सिलाई हुनजी बेकार हुनजी सिलाई हुई। ऐं रिलियूं सिबण में कोन पिया आयूं, को कमु हुननि खे न पिया आयो, ॿाहिरां वठनि पई। बसि हिकिड़ो छा विहाणनि जी छऊं,
उहो बि एॾो ख़ासि न किनो टोपो सादो टोपो चइजे छा जेको बि चइजे मिड़ई ॻोठाणो सही त उहो वेठी बसि भरनि पयूं वांदियूं वेहनि पियूं त उहो भरण बाक़ी हुननि का शइ ख़बर कोन हुई सुबुह जो उथनि पयूं वञनि ॿनी काठियूं करणु वञी करे अचनि पाणीअ जो दिला भरे अचनि ठीकु आहे इन खां अॼु घर जी सफ़ाई कनि घर जो कमुकारु कनि ॿाहिरि पहुची करे मानी नाश्तो वाश्तो करे पोइ वही वेही कचहरी कनि पोइ इहो जेको रिली जहिड़ी तहिड़ी रिलियूं ठाहिनि पियूं न 8-10 ॼणी वेही करे गॾु रिली ठाहिनि गाना ॻाइनि इहा असांखे पर माना उते तव्हां प्योरिटी ॾिठी पोइ जेको आहे सो कुझु टाइम ज़ाहिरी ॻाल्हि आहे कंज़्यूम थियो हूंदो उन खां पोइ तव्हां कुझु टाइम न बल्कि 27 ॾींहं हा 27 ॾींहं असां उते हुआसीं 5 ॾींहं त असांखे हुननि एक्सेप्ट ई कोन कयो 5 ॾींहं खां पोइ जॾहिं हुननि वियासीं मिलियूं मायूं पोइ मूंखे पंहिंजे चङी तरह यादि आहे जॾहिं मूंखे पिंक कलर जो वॻो पातल हो माना डॉट डॉट ठहियल आहे पिंक कलर रंग बिरंगी त हुनखे यकीन न पियो हीउ आहे छा हीउ कपिड़ो कहिड़ो आहे हीउ ईअं छो ठहियल आहे छो त हुननि त सदाईं गुलनि वारा कपिड़ा पाता त हुननि खे डॉट डॉट जी ख़बर कान हुई त इहो वरितो किथां थी हीउ कंहिं सिबियो आहे हीउ कीअं आहे इहो ईअं छो आहे हिन में गुल छो न त हुननि खे एॾी अजीब लॻी किन खे मां नेल पॉलिश न लॻाईंदी आहियां 2-3 छोकिरनि खे नेल पॉलिश लॻियल हुई त हुनखे हीउ छा आहे इहो छा आहे इहो रंग छा आयो अथई त हुनजे लाइ हर शइ नई हुई असां हुनजे लाइ न हुआसीं हू असां लाइ न हुआ त उते कमु करणु ॾुखियो हुयो शुरू में 2 ॾींहं असांखे ॾुखिया लॻा 5 ॾींहं त हू असांजा विया हली 2 ॾींहं हुननि खे सम्झण में हू असांखे सम्झनि जेको हुननि खे ख़ौफ़ हुयो उहो ख़ौफ़ हुयो ख़तमु थिए त असांजी मायूं खणी वेंदा असांजी ॿनियूं लिखी वेंदा हुनखे ख़ौफ़ ई 2 हुआ पर जॾहिं हुनजो ख़ौफ़ ख़तमु थियो त एॾियूं त असां सां गॾु मिली वयूं पोइ असां सां गॾु ॿनियुनि में हलंदियूं हुयूं छो जो असांजी एक्टिविटीज़ कुझु अहिड़ियूं हुयूं त असांखे ॿनियुनि में बि ट्रांसिक वॉक करिणो हूंदो हुयो त उनमें मायुनि खे वठी वेंदा हुआसीं हलंदियूं असां सां गॾु गिदरा पटे ॾींदियूं हिंदाणा पटे ॾींदियूं हुयूं हीअ ग्वार पटे ॾींदियूं हीअ खाओ बरसाति उन्हनि ॾींहंनि में ख़तमु थी हुई त ज़ाहिर फ्रूट वग़ैरह हुयो त उहो ॾाढो हूंदो हुन तमामु घणो माना पोइ हुजत बि तमामु घणी ऐं ख़ुशी बि घणी पोइ असांखे शादियुनि ते बि घुरायो आहिनि 2-3 ॼणनि खे असांजी शादियुनि ते अचो त इहो सॼो माहौल ते डिपेंड करे थो ॿियो तव्हां ते पाण ते डिपेंड करे थो पियो त जेकॾहिं तव्हां अगरि हुननि सां फ्रैंकली ॻाल्हायो था ऐं उन्हनि जे माहौल में वेही ॻाल्हायो था न त पोइ उन खां वधीक पंहिंजी काई कान्हे का पाण ब्रेक वठूं था हुन खां पोइ वरी पाण कंटिन्यू कंदासीं व्यूअर्स वक़्तु साईअ जो थी वियो आहे सो साई जी तरफ़ वधूं पिया ऐं तव्हां काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में रहण वेलकम बैक नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भली कार चवां थी अवां पंहिंजे प्रोग्राम सुबुह में रहण में ऐं प्रोग्राम यकीनन तव्हां ॾिसंदा हूंदव सुबुह जो टाइम आहे ऐं सुबुह जो चांहि असां वटि थोड़ी लेट अची वई थोरो स्लो प्रोसेस हुयो तव्हां चांहि वांहि पी करे ऐं प्रोग्राम खे यकीनन इंजॉय कंदा हूंदा मैडम हुमेरा नूर साहिबा असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि पाण सोशल वर्कर आहिनि ऐं राइटर बि आहिनि ऐं संदन ॻाल्हियूं ॾाढियूं सुठियूं आहिनि मूंखे ॾाढो ॿुधंदे सुठो पियो लॻे हुननि जो एक्सपीरियंस जेको हार्ड एक्सपीरियंस हाणे थोरो लाइट जे तरफ़ अचूं था अच्छा तव्हांजो एक्सपीरियंस त सुठो आहे हाणे थोरो लाइट बि ॿुधाइजो किथे घणो तव्हां इंजॉय कयो कम सां गॾोगॾु इंजॉयमेंट बि ज़रूरी आहे जेकॾहिं तव्हां उन कम खे इंजॉय नथा कयो त मां सम्झां थी माण्हू कमु करे नथो सघे न ऐं उन खां अलावा जेको आहे सो थर जे हवाले सां ओवरऑल सिंध जा जेके बि बहिराड़ी जा इलाइक़ा आहिनि खाधे पीते जे हवाले सां ॿुधाइजो कहिड़ियूं शयूं तव्हांखे वधीक पसंदि आयूं पसंदि असांजे हिकिड़ी शइ रही आहे त एनजीओ जी पॉलिसी में रही आहे त तव्हां कंहिंजे अगरि घर वञो था पिया त पहिरीं त उते खाओ पीओ न मना थियल आहे पर जेकॾहिं रोज़ी अगरि साम्हूं अची वई त पोइ मां ज़रूरु खाधी आहे ऐं थर में जेकॾहिं मूंखे वणिया थो जेके चिभड़ आहिनि मितेरा जंहिंखे पाण चवंदा आहियूं उहे सुकल मितेरा अगरि फ्राए था कनि तेल में त उहे ॾाढा सुठा आहिनि उहे मूंखे ॾाढा वणिया सुकल ग्वार थर में उहा बि फ्राए कनि था पिया उनमें तव्हां मसालो लॻाए खाओ त उहे थर में मूंखे उहे ॾाढा वणिया ऐं दादू साइड में बिह ॾाढा सुठा ठाहिनि था सुठा पचाइनि थी पयूं उहे ॾाढा सुठा आहिनि ऐं बिहनि जा पकोड़ा जेके हू चाप चवनि था पिया सही शुरू में जॾहिं मां पहिरियों दफ़ो मेहड़ वियसि त जेके टीम मेंबर मिलिया हिकिड़ो मिलियो चई मैडम खे चाप खाराई अथव त ॿियनि चयो हा खारायूं था वरी ॿियो आहे मैडम खे चाप खाराई अथव हल टियों वरी जेके ऑफिसर ईंदा हुआ चए मैडम खे चाप खाराई अथव चाप खाराई अथव हाणे
मां बि चुप करे ॿुधां पई। पकोड़ा वग़ैरह आया जेको खाराइनि मूं खाधो त वरी मूंखां पुछनि मैडम चाप कीअं लॻी, मैडम तव्हां चाप खाधी त मूं चयो चाप त कोन हुई। असां चाप चवंदा आहियूं हुनखे इहो जेका गोश्त जी जेका हुन हूंदी आहे असां उनखे चाप चवंदा आहियूं, जेको पासीरनि वारो गोश्त हूंदो आहे। त हे चाप हुनखे चवंदा बिह वारा पकोड़नि खे चाप पिया चवनि। मूं चयो न मूं चाप कोन खाधी। मैडम हे तव्हां जे खाधो? मूं चयो बिह वारा पकोड़ा। चई असांजी चाप। इहो त बहरहाल हुनजा इहे पकोड़ा बिह वारा पकोड़ा आहिनि, इहे ॾिसण जहिड़ा बि सुठा आहिनि, खाइण में बि सुठा अथनि। ऐं मेहर जी छा चवंदा आहिनि थाधल। थाधल हा, मेहर जी थाधल सुठी आहे। मेहर जी मेहंदी ऐं माओ त उअं ई मशहूरु आहे, पर थाधल हुनजी ॾाढी सुठी आहे। केन शाह जा वरी इहे ॾोॾियूं छा चवंदा आहिनि पबण, इहे ॾाढा मशहूरु, बिह ॾाढा मशहूरु आहिनि। त वैरायटी आहे। ॻाल्हि आहे त पचाइण जी, कंहिंखे पचाइणु अचे थो कंहिंखे नथो अचे। जंहिंखे सुठो पचाइणु अचे थो त पोइ ख़राबु शइ बि सुठी आहे। खाधो त को ख़राबु आहे कोन, पर लज़त चवंदा आहिनि न जंहिंजे हथ में हुजे। मूंखे घर में उहो चयो वेंदो आहे तुंहिंजे हथ में ॾाढी लज़त आहे, त मां चवंदी आहियां बसि पोइ तव्हां पचायो हिकु दफ़ो आउं घुमाए वठां थी, लज़त अची वेंदी, मूंखे हेॾी महिनत करण जी ज़रूरत कोन्हे का। अच्छा, उन खां अलावा अव्हां जेतिरो उते घुमियो, जेतिरो माण्हुनि खे ॾिठो, त छा था सम्झो त ॿेराड़ी जा माण्हू वरी पोइ शहर जे माण्हुनि में जॾहिं अचूं था त प्योरिटी कीअं था ॾिसो भला? पंहिंजाइप, हिकिड़ी सचाई। पंहिंजाइप शहरनि में मसइलो इहो आहे न त शहर में वण जी काठी आहे। को कहिड़े शहर जो आहे, को कहिड़े शहर जो आहे, को कहिड़ी ज़ात जो आहे, को कहिड़ी कम्यूनिटी जो आहे। ॻोठनि में ईअं न आहे। ॻोठ में त बसि ठीकु आहे, हिकु कम्यूनिटी आहे, ॿ कम्यूनिटियूं, त उहे सभु हिकिड़े ई हुनजो लबो लहजो, ॻाल्हाइणु, अंदाज़, कपिड़ा, उथणी विहणी सभु हिकिड़ी आहे। हिते वैरायटी आहे। हा, त हिते वैरायटी आहे त हुन वैरायटी मूजिबि असांखे हलणो थो पए पियो। या त तव्हां पंहिंजी शइ कयो त ठीकु आहे, मुंहिंजो हीअ स्टाइल आहे, इन स्टाइल में हलणो आहे, त हिक ॿिए खे ॾिसी करे असां चेंज त कोन थींदासीं न। त फ़र्क़ु इहो अचे थो पियो। हुते हिकु जहिड़ाई आहे, हिते हिकु जहिड़ाई कान्हे का। हिते मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि, मुख़्तलिफ़ रवैया आहिनि, मुख़्तलिफ़ सोचूं आहिनि, मुख़्तलिफ़ ख़्याल आहिनि, ऐं ज़रूरी न आहे त हर माण्हू तव्हांखे ख़्याल जो मिले। बहिराणनि में इहो आहे त हिकु ई कम्यूनिटी आहे न, उन में बसि हा हिकु अधु को माई या को मर्द फॾेबाज़ हुजे या मज़ाहिया हुजे या ओवर एक्टिंग कंदो हुजे, अहिड़ो को हिकु अधु माई या मर्द मिलंदो, अदरवाइज़ सेम आहे। सही हा, हिते चेंजिंग आहे, शहरनि में चेंजिंग आहे, इलाही चेंजिंग आहे। ऐं कराची में अञा चेंजिंग आहे, इस्लामाबाद में त अञा चेंजिंग आहे। सही, शहर जो फ़र्क़ु थिए थो, इलाही फ़र्क़ु आहे। इस्लामाबाद में मां 3 साल रहियसि, कोई पाड़े वारो जेको भित भित में उहो ई कोन थो तव्हांखे सुञाणे पियो। का ख़बर न आहे त केरु थो रहे, किथां थो रहे, कंहिंजो आहे, छा आहे, को मरी बि वञे त बि ख़बर न आहे। अच्छा, पूरे एक्सपोजर में अव्हां लिखियो केतिरो टाइम ॾिनो पंहिंजी लिखड़नि खे, पंहिंजे अदब खे? मूंखे दादू में मां नाकारा थी ॾाढी। न इहो मां न चवंदसि, पाण तव्हां चओ था। मां चवां थी नाकारा इन करे थी चवां पई जो जंहिं स्पीड सां मां लिखंदी हुयसि न, उहा स्पीड मुंहिंजी सफ़ा दादू में रुकिजी वई। उनजो रीज़न हिकिड़ो इहो हुयो, गर्मी। उते एॾी गर्मी हुई दादू में, जॾहिं मां जॉब स्टार्ट कई त हद जी गर्मी। मां जेका पहिरीं ऐं ॿी राति मूंखे अॼु बि यादि आहे, मां बाक़ाइदा रोई कटियूं हुयूं। शदीद गर्मी ऐं लाइट जो बहरान। हाणे लाइट एॾी लाइट कोन्हे का त तव्हां किथां तव्हांजा ॿिया सभु शयूं हलंदियूं, हले ई कुझु कोन। त मां बाक़ाइदा पूरी मुंहिंजी बॉडी पची पई हुई सॼी, माना बाक़ाइदा इहा हालत हूंदी हुई त माना मूंखे कपिड़ा तंग कंदा हुआ, एॾी शदीद गर्मी में। त उन गर्मी में तव्हां ज़ाहिर जॾहिं तव्हां मेंटली रिलैक्स न आहियो न, त तव्हां जेको लिखी पढ़ी नथा सघो पिया। ऐं तव्हां सॼो जेकॾहिं मुंहिंजी जेको कमु हो ट्रेनिंग साइड ॾियो, ऐं ट्रेनिंग घणे भाङे ऑफिस में घटि, फील्ड में घणी थींदी हुई, कम्यूनिटी में। ऐं ज़ाहिर उते त पखे किथे किथे पखो बि कोन हूंदो हुयो। त उन गर्मी में तव्हां 5-5 कलाक 6-6 कलाक तव्हां उन गर्मी में रहो, मुसलसल रहो। ऐं उनखां पोइ जॾहिं तव्हां वापसि अचो पंहिंजे रूम में अचो त लाइट उते बि न हुजे, ऐं जेके जनरेटरनि ते बि ज़ाहिर आहे सभु शयूं त कोन थियूं हलनि। ऐं जनरेटर बि जो जेको आवाज़ु हूंदो एॾो हूंदो, 8-8 कलाक जनरेटर हलंदो त उहो ज़हनी तरह तव्हांखे मफ़लूज थो करे छॾे पियो। ऐं गर्मी तव्हांखे उहो ई मफ़लूज करे थी पई। तव्हां मां बुत खां बेज़ार। त मुंहिंजी कंडीशन इहा रही दादू में। त 5 साल मां रहियमि, माना शदीद ज़हनी तकलीफ़ में रहियमि। त उहा जॾहिं ज़हनी तकलीफ़ थिए थी त पोइ तव्हां ज़हनी तख़लीक़ नथी थिए पई। त पोइ उहो जेका तख़लीक़ आहे उहो मुतासिर थिए। मूं लिखियो सही दादू में, पर तमामु घटि लिखियो, इलाही घटि लिखियो। न बसि इहो हुयो त किताबु छपाइणो हुयो, त पोइ उनजे लाइ इहो विच में मोकल करे अची पोइ हैदराबाद में सॼो कमु कंदी हुअसि किताब ते। उते वेही मां किताब ते बि कमु न करे सघियसि।
सही छो जो एॾो माहौल डिस्टर्ब थो करे पियो, या त जनरेटर जो माहौल या गर्मी जो माहौल या ॿाहिराड़ी जो माहौल, त तव्हांजी जेके जेके तकलीफ़ूं दिमाग़ में अचनि थियूं उहे तव्हांजूं सभु डिस्टर्ब थी वियूं ऐं थर में उबतो थियो मूंसां। हालांकि थर में बि गर्मी आहे, पर उहा ई ॻाल्हि आहे न, मां उहा ई एड करण वारी हुअसि, उते थर में थर में इहो आहे त शाम 5 खां पोइ जीअं ई सिजु लहे थो न, 5-6 बजे सिजु लही थो वञे त वारी थधी थियणु शुरू थी थिए। वारी जीअं थधी थी थिए पई त राति ठरे थी। हा, राति ठरे थी। इहा थर जी ख़ूबसूरती आहे, इहा नेचुरली आहे इहा। ठीकु आहे। त हाणे जॾहिं राति तव्हांजी अगरि सॼो ॾींहुं तव्हां भले थकिजी कमकार करे अची करे तव्हां फ्रेश थी वियो था पिया न, कमरे में वियो था, ॿाहिरि पधर में वियो था पिया, त तव्हां रिलैक्स आहियो। जॾहिं तव्हां ज़हनी तरह रिलैक्स आहियो, तव्हां जिस्मानी तरह रिलैक्स आहियो, तव्हांखे थकावट कान्हे का ऐं गर्मी कान्हे, पघर कोन्हे, तव्हांखे चिड़चिड़ जेका थींदी आहे न, उहो ज़ाहिर एॾिन शयुनि खां थींदी आहे। त ज़ाहिर जॾहिं तव्हां का ॻाल्हि तव्हांखे न थी वञे त तव्हांजो कलम बि कोन हलंदो, तव्हांजा लफ़्ज़ बि तव्हांखे कोन मिलंदा। अॼु लफ़्ज़ हूंदा बि सही त लिखण जी दिलि न चवंदी। सही। त इहे साॻी इहो फ़र्क़ु आहे। दादू में सॼी राति गर्मी, सॼो ॾींहुं गर्मी, जॾहिं त थर में इहो आहे त शाम खां पोइ मौसम थधो थो थी वञे। बाक़ी जॾहिं ॿियनि शहरनि में जीअं हाणे सांगड़ आहे, मीरपुर ख़ासि आहे, टंडो मोहम्मद खान, टंडो लिया, त इन्हनि में मां रहियसि कोन। इन्हनि में मां सुबुह जो वेंदी हुअमि, शाम जो मोटी ईंदी हुअमि, त उते रहियसि कोन। त पोइ मुंहिंजो जेको लिखण वारो अमल हो त उते वञा वक़्तनि वक़्तनि हलंदो रहियो। सही सही। हिते ॾाढो थियो आहे। ऐं वरी जॾहिं हाणे दादू खां वापसि आई आहियां त वरी बैक पेन एॾो तंग कयो आहे जो ट्रेवल खां पोइ न वरी इंशाअल्लाह लिखण त ज़ाहिर आहे, विच में ब्रेक अची थो वञे पियो, पर जेका शइ ज़हन में आहे, दिमाग़ में आहे, त उहा सही था चओ, बिल्कुलु। हा, ईअं असां बि अव्हां जे लाइ दुआ कयूं आहियूं त तव्हां सुठो लिखो, सुठो असांखे कुझु न कुझु ॾींदा रहो ऐं तव्हांजे लिखण मां असां सिखंदा रहूं। अच्छा, कहिड़नि अदबी शख़्सियतुनि जो ज़िक्र करणु चाहींदव प्रोग्राम में? कहिड़ियूं अदबी शख़्सियतूं आहिनि जेके तव्हांजे दिलि जे क़रीब आहिनि, जिन सां सुठो वक़्तु गुज़रियो हुजे? अदबी शख़्सियतूं रुखसाना प्रीत मुंहिंजी दोस्त बि आहे ऐं सुठी शाइर आहे, उन सां सुठो वक़्तु गुज़रियो आहे। रज़िया तारिक आहे, तारिक आलम अबड़ो गुज़ारे विया आहिनि, उहे उन्हनि सां हिकिड़ो सुठो वक़्तु गुज़रियो आहे। ऐं मैडम तनवीर आहे ऐं आपा नज़ीर नाज़ आहे, त इन्हनि सां वक़्तनि ब वक़्तनि कचहरियूं। ज़ाहिदा ताज अबड़ो आहे, ज़ाहिदा अबड़ो आहे, त इन्हनि सां अदल सुमरो आहे ऐं अयाज़ गुल साहब आहिनि, त इन्हनि सां वक़्तनि ब वक़्तनि मुलाक़ातूं जेके आहिनि थींदियूं रहंदियूं आहिनि ऐं कचहरी बि थींदी रहंदी आहे। पर इहो आहे त मुंहिंजी जेका जॉब अहिड़ी आहे जो प्रॉपर जेके चइजनि न अदबी अदबी ख़ालिस अदबी कचहरियूं थियनि, उहे नथी थी सघनि, छो जो मां घणो करे हूंदी न आहियां ऐं जॉब अहिड़ी आहे जो फुल टाइम जॉब आहे। सही त आमतौर ते जॉब इहा हूंदी आहे त बाबा तव्हां 9 बजे या 8 बजे 3 बजे असां फील्ड वर्क आहे ऐं देर ताईं थिए थो, ट्रेनिंग्स देर ताईं थियनि थियूं, त वापसी जेका थिए थी शाम 5, 6, 7 बि थी था वञनि। त उनखां पोइ कंहिंसां मुलाक़ात जो जेको चइजे ट्रेनिंग सेंटर्स में स्टिल कमु करियां पई, त मूंखे हिन शइ जो अंदाज़ो आहे, ऐं सम्झी सघां थी तव्हांजी मसरूफ़ियतनि खे, जेके थोरियूं हार्डल्स इंसान जी लाइफ में थियनि थियूं, या ओवरऑल ऑफिशियली जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं, जीअं एन जी ओज़ जी ॻाल्हि कई, त इहो सभु शइ क्लोज़ली सम्झी सघां थी न सभिनी शयुनि खे। अच्छा, जेकॾहिं तव्हां सॼे प्रोग्राम खे समराइज़ कंदव त कीअं कंदव? तव्हां राइटर आहियो ऐं मुंतज़िर आहियां तव्हांजे लफ़्ज़नि जी, त तव्हां कहिड़नि लफ़्ज़नि में सड़ींदव प्रोग्राम खे? लास्ट में छा पैगाम ॾींदव या पोइ छा ॾींदव इन शॉर्ट असांजे व्यूअर्स जे लाइ? असां वटि हिकिड़ी शइ आहे त असां वटि सहप कान्हे का। जेकॾहिं को सुठो कमु थो करे त असां हुनखे एप्रिशिएट त कोन था कयूं, तो उन ते तनक़ीद था कयूं। इहो बि को कमु आहे त इहा जेका, या वरी असां वटि इहो आहे त जेके टके जो कमु आहे त उनखे हेॾो वॾो करे पेश थो कयो वञे पियो, त उन ते जेकॾहिं को तनक़ीद थो करे त उहा तनक़ीद को बर्दाश्त करण लाइ तयारु कोन्हे को। त असां वटि जेका सहप आहे उहा ॾींहों ॾींहुं वञे पई घटिबी, अलाए छाजे करे, मूंखे सम्झ में नथो अचे पियो, अलाए मीडिया जे करे, अलाए माण्हू जे पंहिंजी इन जे करे, अलाए गर्मी जे करे, असांजे माहौल जे करे, या बेरोज़गारी जे करे, या ॿियनि बीमारियुनि जे करे, त घणा मसइला आहिनि, घणियूं शयूं आहिनि, माण्हुनि मां सहप घटिजी वई आहे। त जेकॾहिं असां इन शइ खे बहितरु कयूं, सहप आहे माहौल खे बहितरु कयूं, तनक़ीद कुझु बर्दाश्त कयूं, कुझु असां ॿिए ते तनक़ीद बराए इस्लाह कयूं, तनक़ीद जो ज़वैया मटायूं, हा, या तरीक़ेकार मटायूं, या ॿिए लफ़्ज़नि में चई सघूं था पिया, त उहो जेकॾहिं असां थोरो चेंज कंदासीं त मां सम्झां थी त
असां बहितरी तरफ़ वञी सघूं था पिया। सही। इनखे साधन लफ़्ज़नि में त जियो ऐं जीअण ॾियो। हा सही त इहो जेकॾहिं जियो ऐं जीअण ॾींदासीं त मां सम्झां थी पई त घणी शयूं बहितर थी सघंदी। जेकॾहिं तव्हां कंहिंजी ज़िंदगी में दख़ल अंदाज़ी न करियो ऐं को तव्हांजी में न करे त मां सम्झां थी हर शइ स्मूथली हली सघे थी पई। हा यकीनन स्मूथली हली सघे थी ऐं सुख जो साह हर को खणी सघे थो, खणण नथा ॾियनि, खणण नथा ॾियनि। सो वेल आउं इलाही थैंकफुल आहियां मैडम उमेरा नूर साहिबा अव्हां जी, मुंहिंजी इंटायर टीम अव्हां जी थैंकफुल आहे जो अव्हां असांजे हिक सॾ ते कई अचो था, पंहिंजे एतिरी क़ीमती टाइम असांखे वक़्तु ॾियो था। सो थैंक यू सो मच। व्यूअर्स वक़्त जूं घणी वधीक इजाज़त कोन थियूं ॾियनि, इनशाला सुभाणे वरी हाज़िर थींदासीं नवां महिमान सुठियूं ॻाल्हियूं ऐं समूरी टीम सां आउं हाज़िर हूंदसि। हींअर मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदव इजाज़त। अल्लाह वाहिद।